अस्सलामुअलैकुम, गुड मॉर्निंग। विद धरती में माया तव्हांजी मेज़बान संध्या सुमरो। कीअं आहियो तव्हां? उमेद अथमि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, चाक चङा भला हूंदव। ऐं जेको आहे सो असां तव्हांजे अंगण ते अची चुका आहियूं। सिधी रीति 2 कलाक पाण गॾु हूंदा आहियूं त मक़सदु इहो हूंदो आहे त इहे जेकी 2 कलाक आहिनि तव्हांजा या असांजा, इन्हनि खे कंहिं नमूने सां सजायो कजे। अजायूं सजायूं ॻाल्हियूं पाण हूअं सॼो ॾींहुं घणियूं कंदा आहियूं ऐं बेमक़सदु ॻाल्हाईंदा आहियूं, बेमक़सदु घणा ई कमु कंदा आहियूं। पर जेकॾहिं असां पंहिंजे हर कम खे, हर अमल खे को हिकिड़ो मक़सदु ॾेई छॾियूं त हिन दुनिया में असांजे अचण जो मक़सदु बि पूरो थी वेंदो। माना ज़ोर अॼु जेको आहे सो मक़सद ते थी रहियो आहे, बेमक़सदु ज़िंदगी हूअं बि नथी गुज़ारे सघिजे। ख़ैर ॻाल्हि इहा आहे त सुभाणे जेका आहे सा 12 जून आहे ऐं सुभाणे तव्हांखे ख़बर हूंदी सभिनी खे त आलमी तौर ते जेको ॿारनि खां जेको मुशक़त कराई वेंदी आहे, महिनत कराई वेंदी आहे, माना चाइल्ड लेबर जे हवाले सां इहो ॾींहुं जेको आहे इंटरनेशनली मल्हायो वेंदो आहे। ऐं इहो ॾींहुं जेको आहे कीअं मल्हायो वेंदो आहे इहो तव्हांखे ख़बर आहे त ILO हिकिड़ो इदारो आहे जंहिं इहो फ़ैसिलो वरितो, इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे लेबर्स जी, उन्हनि इहो डिसीजन वरितो त को हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो हिन हवाले सां हिन ते कमु कजे, हिन ते ॻाल्हाइजे ऐं जेतिरो थी सघे असां इन शइ खे घटि करे सघूं। जॾहिं त असां हिन में एतिरा घणा कामयाबु कोन थी सघिया आहियूं, हुन में इलाही सबब आहिनि। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, असां ॻाल्हि कंदा आहियूं सदाईं पंहिंजी। असां जेकी माना नंढे खंड जा जेकी माण्हू आहियूं, जंहिंखे घणे क़दुरु जेको आहे सो थर्ड वर्ल्ड जे तौर ते जेको आहे सो सुञातो वेंदो आहे। असां वटि चाइल्ड लेबर आहे, असां ॿारनि खां मुशक़त करायूं था, असां वटि के न ई लेबर लॉज़ आहिनि, न ई चाइल्ड लेबर जा के अहिड़ा लॉज़ आहिनि, घणे क़दुरु सम्झो इहो वेंदो आहे। पर तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां जेका तमामु घणी शॉकिंग आहे त सिर्फ़ु अमेरिका जंहिंजा हर कोई ख़्वाबु ॾिसंदो आहे, हर को माण्हू हुते वञणु चाहींदो आहे, पर रुॻो हुते 1 करोड़ 10 लख ॿार मज़ूरी कनि था। माना केॾी अजीब ॻाल्हि आहे, सोचिजे। असांखे लॻंदो आहे इहो सभु कुझु असां वटि आहे, पर सॼी दुनिया में माना अफ्रीका में बि तमामु अफ्रीका जा हालात तव्हांखे ख़बर आहिनि, हुते बि इलाही घणा ॿार जेके आहिनि से लखनि में उन्हनि जो अंग आहे जेकी मज़ूरी कनि था। पाण वटि बि एॾी सुठी सिचुएशन ख़ैर न आहे, पर बहरहाल वरी बि अमेरिका खां थोरा घटि आहियूं पाण। पर ॻाल्हि इहा न, इन ते पाण खे ख़ुशि न थियणु घुरिजे या हिकु अहिड़ी फ़ख़्रु करण जी ॻाल्हि न आहे। मां चवंदी आहियां त हिकिड़ो बि ॿारु जेको आहे न सो असां वटि अहिड़ो न हुजे जेको उनजो उनखां नंढपण खसियो वञे। नंढपण हिकिड़ी अलॻि ई शइ आहे, हिकिड़ो अलॻि जहान आहे, हिकिड़ी दुनिया आहे, हिकिड़ी ख़्वाबनि जी दुनिया आहे, हिकिड़ी रांदीकनि जी दुनिया आहे। हुन में इहे एतिरा वॾा वॾा जेकी ज़िम्मेवारियूं असांजे ॿारनि जे मथां पइजी थियूं वञनि। हिकु त असांजो फैमिली सिस्टम जहिड़ो आहे, इन जे करे केतिरा ई नंढा ॿार जेके हींअर 12 सालनि जा, 13-14 सालनि जा मस आहिनि, पर उहो पंहिंजे घर जा कफ़ील आहिनि। केॾी न हैरत जी ॻाल्हि आहे, जिन जो हींअर खेॾण जा ॾींहं आहिनि, पढ़ण जा ॾींहं आहिनि, उन्हनि जो दिमाग़ु हींअर कचिड़ो आहे। उन उमिरि में उहे जेके आहिनि से पंहिंजे घरनि खां निकिरनि था, सॼो ॾींहुं मज़ूरियूं कनि था ऐं पोइ 2-4 पैसा खणी वञी पंहिंजे घर वारनि खे ॾियनि था, जंहिंसां उनजा ॿिया जेके नंढा भाउ भेण आहिनि उहे जेके आहिनि से पढ़ी सघनि था, या पोइ उहे जेके आहिनि से उन्हनि जो ॿियूं ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। अहिड़ा बि इलाही ॿार आहिनि जेकी पंहिंजे जेको आहे सो नंढनि भाइर भेनरुनि खे पढ़ाइनि था, पाण ॿार हूंदे मज़ूरी कनि था ऐं पंहिंजनि जेको नंढनि भाइर भेनरुनि खे पढ़ाए रहिया आहिनि। पर ॻाल्हि इहा माना सोचण जी इहा आहे त असां जेकी माण्हू आहियूं, जेकी इन्हनि माण्हुनि खां कमु कराइनि था, जेकी इन्हनि खे मजबूर कनि था त इहे वञी करे मज़ूरी कनि, जिन हालतुनि में इहे ॿार मज़ूरी कनि था, जिन जायुनि ते इहे जेके आहिनि से मज़ूरी कनि था, उन्हनि खां अब्यूज़िंग लैंग्वेज ॻाल्हाई थी वञे, उन्हनि खे गारियूं ॾिनियूं थी वञनि, उन्हनि सां हिरासमेंट थिए थी। न रुॻो हिरासमेंट थिए थी बल्कि जिन्सी ज़्यादतियूं बि थियनि थियूं, तोड़े उहे छोकिरा आहिनि या छोकिरियूं आहिनि। मुख़्तलिफ़ घरनि में जेकी मेट्स तौरु असां नंढी ॿारड़ियुनि खे रखी वठंदा आहियूं पंहिंजनि ॿारनि खे संभालण जे लाइ। माना असांजा पंहिंजा ॿार आहिनि, पर तव्हां जेके एज़ ए सर्वेंट पंहिंजे घर में के नंढे ॿार खे वठी था अचो त ॼण उहो ॿारु न आहे। पोइ तव्हां उन्हनि खे पंहिंजनि ॿारनि जे अॻियां उन्हनि जो खे बेइज़्तो बि कयो था, उन्हनि खां कमु बि इलाही घणो वठो था, माना इलाही रवैया आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु टाइम अॻे अहिड़ा खोड़ केसिस
रिपोर्ट थिया आहिनि. तव्हांखे ख़बर आहे सोशल मीडिया जो दौरु आहे, घरू तशदुद तमामु घणो थियो आहे इन्हनि मुलाज़िमनि ते जेकी असांजूं अदड़ियूं कंहिंजे घरनि में कमु कनि थियूं, या किथे उन्हनि जा माउ पीउ तव्हां ते ट्रस्ट करे उन्हनि खे तव्हां वटि छॾे था वञनि. उहो तव्हांजे ॿारनि जी ख़िदमत कनि थियूं, तव्हांजी ख़िदमत कनि थियूं. पोइ तव्हांजे घर में ई रहंदड़ माण्हू उन्हनि सां जिन्सी ज़्यादती था कनि, या तव्हां औरतूं, तव्हां बि पाण जेको आहे कंहिं दौर में तव्हां बि त ईअं ई ॿार हूंदव न, तव्हां वरी उन्हनि ते थोरो घणो का शइ भॼी पई, को कमु उन्हनि ठीकु न कयो त तव्हां एतिरा जेको आहे सो रहज़न थी वेंदा आहियो, तव्हां उन ते एॾो तशदुद कंदा आहियो. अहिड़ा वाक़िया बि रिपोर्ट थिया आहिनि. इन्हनि सभिनीनि वाक़ियनि खे पाण कीअं रोकियूं, या पाण कीअं पंहिंजी इहा इख़लाक़ी तरबियत कयूं जो असां पंहिंजे ॿारनि खे उन्हनि जो हिकिड़ो सुठो नंढपण मोटाए सघूं, उन्हनि जेका दुनिया आहे ख़्वाबनि जी उहो ॾेई सघूं. हिन ते पाण केतिरे हद ताईं कमु करे सघिया आहियूं ऐं केतिरो कमु करणु अञा बाक़ी आहे, इन ते असां सोचियोसीं त अॼु ई असां तव्हां सां ॻाल्हाए वठूं. त इन हवाले सां जेकी पाण वटि महिमान मौजूदु आहिनि, सभिनी खां पहिरियों तव्हांजो उन सां तारुफ़ कराईंदसि. असां सां गॾु जेको आहे सो हमीद आलमाणी साहब मौजूदु आहिनि, जेकी पाण समाजी अॻुवाण आहिनि ऐं सोशल वर्क तमामु घणो कंदा आहिनि ऐं हिकिड़ी ड्री नज़र रखंदा आहिनि हिन सॼे मामले ते. उन्हनि खे भली कार कंदासीं. अस्सलाम वालेकुम सर, वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजे शो में. कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अच्छा, ॿी हिकिड़ी अदी असां वटि आयल आहे ऐं उन्हनि जो नालो जेको आहे सो क्या नाम है आपका? हुमैरा कंवल पाण सां गॾु आहिनि. कॾहिं कॾहिं मूंखे बि विसरी वेंदो आहे. हुमैरा कैसी हैं आप? ठीक है, तबीयत ठीक है आपकी? अच्छा, ॻाल्हि ॿोल पाण शुरू कयूं था. ॻाल्हि हींअर जेका मां इंट्रो में कयां पई त पाण सदाईं हर शइ जी ज़िम्मेवारी पाण वठूं था. असां वटि चाइल्ड लेबर आहे, नो डाउट आहे, पर जेको हींअर मां तव्हांखे अमेरिका जा अंग अखर ॿुधाया त उन्हनि वटि त इहा शइ न हुअणु घुरिजे न. ॾिठो वञे त जेतिरा ह्यूमन राइट्स ते हुते कमु थी रहियो आहे या ॿारनि जे राइट्स ते हुते कमु थी रहियो आहे, त इहो कहिड़ो माइंड सेट आहे जेको वर्ल्ड वाइड आहे? बेसिकली दुनिया में चाइल्ड लेबर ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदो पियो वञे. जीअं तव्हां अमेरिका जी मिसाल ॾिनी की अमेरिका में बि चाइल्ड लेबर आहे, पर उते वरी गॾोगॾु छा आहे की चाइल्ड लेबर हुअण सां गॾोगॾु चाइल्ड्स जा राइट्स आहिनि जंहिंखे बि प्रोटेक्ट कयो वञे थो. असां वटि अनफॉर्चुनेटली न आहे. हाणे असां वटि चाइल्ड वर्क, बेसिकली चाइल्ड लेबर उहो थी थो वञे. वर्क में फ़र्क़ु इहो आहे कि असां वटि 14 सालनि ताईं, सवाइ पंजाब जे, पंजाब जेको 15 साल उमिरि चए थो, 15 साल ऐं ऑनवर्ड उहे जेका ॿार कमु करे सघनि था, वर्क करे सघनि था. अच्छा, सिंध, KPK ऐं बलूचिस्तान उन जी उमिरि 14 साल आहे. 14 साल ऐं प्लस पोइ जेके करे सघनि. बस ILO जेको चए थो, इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशन, जेको माइनर जी या चाइल्ड जी डेफिनेशन ॾिए थी, उहा चए थी 18 सालनि ताईं, until and unless he reach or she reach at maturity level 18 years age. 18 years तॾहिं उहो जेको आहे चाइल्ड खां मेजर थिए थो, माइनर खां मेजर थिए थो. त असां वटि 14 साल उमिरि त ज़रूरु आहे सिंध में, या पंजाब में 15 साल आहे, पर उते लेबर ईअं थी थो वञे. चाइल्ड वर्क जी त इजाज़त आहे, कानून ॾिए पियो, असांजो कॉन्स्टिट्यूशन ॾिए पियो, दुनिया में बि ईअं ई आहे. पर लेबर में ईअं थी थो वञे कि चाइल्ड वर्क जेको आहे उहो तव्हां हिकिड़े हद ताईं कमु करे सघो था, पर लेबर इहा आहे कि उहो इंडस्ट्रीज़, उहो प्रोफेशन्स, उहो शोबा जेका हैज़र्ड्स आहिनि, जेका नुक़सानदेह आहिनि, जेका ॿार जी तालीम खे मुतासिर कनि था, ॿार जी सिहत खे मुतासिर कंदा, ॿार जो फिज़िकल मेंटली उनखे टॉर्चर कनि था, उहो चाइल्ड लेबर में काउंट थिए थो. मिसाल जे तौर ते हाणे असां ॿारनि खां माइनिंग्स जो, यानी जेकियूं असां वटि कोयलो कढूं या ॿियूं शयूं, माइंस मिनरल में असां उन खां लेबर वठूं था. मिसाल असां हैवी मशीनरी या हैवी फैक्ट्रीज़ में जिते इलाही ॾुखियो कमु हूंदो आहे, उते असां ॿारनि खां कमु वठूं था. मिसाल असां हुन खां ओवरलोड, एतिरो बर्डन, एतिरो वज़न खणायूं था, कुली जो कमु मिसाल जे तौर ते करायूं था, त इहो लेबर में वायलेशन आहे. ईअं आहे. इन ई तरीक़े सां असां पंजाब में बेसिकली सिंध जेको अज़ला में, पर पंजाब में ज़्यादातर हे जेको उर्दू में चवंदा आहिनि पाण वटि जेको ब्लॉक ठाहींदा आहिनि, ईंटों की जेको भट्टे चवंदा आहिनि, ब्रिक्स वग़ैरह जेको आहे, इहो जेको आहे इन में कमु वठनि था. त इहो हैज़र्ड आहे, इहो वॾो नुक़सानदेह आहे उन जे लाइ. या उहे इंडस्ट्रीज़
जंहिंमें पॉइज़नस या टॉक्सिक अहिड़े गैसिस निकिरनि थियूं, अहिड़ा मटीरियल निकिरे थो जेको तव्हांजे फिफड़नि खे, तव्हांजे किडनीज़ खे, तव्हांजी ॿी सिहत खे मुतासिर करे थो, इहो असां वटि ॾाढो कॉमन आहे जेको चाइल्ड लेबर में आहे। इहो इंतिहाई वॾी वायलेशन आहे, इनह्यूमन आहे। वरी गॾोगॾु तव्हां डोमेस्टिक वर्कर्स जी ॻाल्हि कई, असां ॿारनि खे जेको आहे घरनि में जेको डोमेस्टिकली रखूं था, इहो बि इंतिहाई आहे कि असां उन सां उहो प्रॉपर ट्रीटमेंट नथा कयूं। हता कि पाकिस्तान जो जेको आइन आहे कॉन्स्टिट्यूशन, उहो चए थो कि आर्टिकल 25A 25A चवे थो कि 5 खां 16 सालनि ताईं ॿार खे मुफ़्त ऐं लाज़मी फ्री एंड कंपल्सरी एजुकेशन आहे मिलणु घुरिजे। जॾहिं त ॿिए पासे ॾिसूं पूरे पाकिस्तान में 2.60 करोड़ ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि। हाणे आउट ऑफ स्कूल जी डेफिनेशन इहा आहे कि उहो ॿार या ॿारड़ी जंहिं कॾहिं स्कूल ॾिठी न आहे। हिकिड़ा त उहे ॿार आहिनि जेका स्कूल पढ़ंदे छॾे वञनि था, उन जा बि खोड़ सारा कारण आहिनि, उन ते बि असां खोड़ सारो डिस्कशन करे सघूं था, उन कारण छा आहिनि, छो आहिनि, सिंध में घणा आहिनि या जेको बि आहे। पर आउट ऑफ स्कूल जे ॿार स्कूल ॾिठी न आहे। इहे ॾिसो न केतिरी वॾी बदकिस्मती ऐं बदनसीबी आहे असांजी। हाणे उहे ॿार बि इनडायरेक्टली तव्हांजो चाइल्ड लेबर में अचनि था। जेका ॿार स्कूल नथा वञनि, पोइ उनजा माइट जेका आहिनि उन खे नंढे वॾे कमनि, कंहिं मैकेनिक वटि, कंहिंजे घर में, ऐं तव्हांजो 60% लेबर जेको आहे एग्रीकल्चर में ॿारनि जो उहो इस्तेमालु थिए थो, 60%। इन ई तरह पोइ इंडस्ट्रीज़ में इन ई तरीक़े डोमेस्टिक वर्क थिए थो, इन ई तरीक़े तव्हां घरनि में। पोइ इहे तमामु शयूं जेको आहिनि जंहिंजे करे ॿारु जेको आहे इतिसाल थिए थो, ॿारु जेको आहे सफ़र करे थो, ऐं उनजी जेकी मासूमियत आहे या ॿारड़पन आहे, जेको बचपणो आहे, उहो असां खां उनजे नंढपण में ई उन खां फुरे वठूं था। इहो वॾो अनफॉर्चुनेट आहे। इन ते क़वानीन बेताशा क़वानीन आहिनि, पर अनफॉर्चुनेटली असां जेको ओवर लेजिस्लेशन कंट्रीज़ में अचूं था, जेका क़वानीन ते क़वानीन जी फैक्ट्रियूं ठाहे छॾियूं, पर बदकिस्मती सां उन ते अमल नथो थिए। जॾहिं अमल नथो थिए, एग्ज़ीक्यूशन इम्प्लीमेंटेशन नथो थिए, त उहो रिज़ल्ट्स नथा अचनि। सो ॻाल्हियूं थियनि थियूं किताबनि जे हद ताईं आहे, पर उन में अच्छा इन में कई कानून हिक ॿिए सां इंटर रिलेटेड आहे। चाइल्ड लेबर इंटर रिलेटेड आहे चाइल्ड अब्यूज़ सां, ॿार जिते अब्यूज़ थिए थो, स्पेशली सेक्शुअल अब्यूज़, जिनसी तशद्दुद सां इलाही थिए थो। वरी उहो इंटर रिलेटेड आहे चाइल्ड मैरिजिस सां, जेकियूं असां वटि ॿारड़ियुनि जूं नंढी उमिरि में शादियूं थी थियूं वञनि। त उहो इंटर रिलेटेड आहे चाइल्ड बैगरी सां, जेको पिननि था ॿार। इहो बि हिकिड़ो वॾो कारण आहे चाइल्ड लेबर जो। इहे नंढा नंढा कंपोनेंट हिसा आहिनि जंहिं जेका ॿार जेको आहे जिते जिते उन सां वॾी ज़्यादती थिए थी। त इन ते सभ खां वॾी जेकी ज़िमेदारी आहे, पेरेंट्स जो रोल पंहिंजी जॻह ते आहे, सोसाइटी जो बि रोल पंहिंजी जॻह ते, हर कंहिंखे पंहिंजो रोल प्ले करिणो आहे। पर सभ खां वॾी ज़िमेदारी रियासत जी आहे। रियासत खे उन ॿारनि खे हिकिड़ी सुठी सिहत, सुठी तालीम ऐं सिक्योरिटी, सेफ एंड सिक्योर, उहो ॿार इहो कमु रियासत जो आहे, हुनखे ॾियणु। इहे तमामु शयूं। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चई। अच्छा, हिन ते पाण वरी हिकिड़ो सुवाल, रियासत जी जेका ज़िमेदारी आहे, इहा रियासत जेका प्रोपेगेंडा कए थी, वरी असां माण्हू हुनजे लाइ वरी ॿियो प्रोपेगेंडा था कयूं। इन ते वरी पाण पोइ ॻाल्हाईंदासीं। कमल पाण सां गॾु आहिनि। कमल, आप क्या समझती हैं बच्चों से जो मजदूरी करवाई जाती है, आपने भी शुरू से लेके देखा होगा ये सब, आपके ख्याल से ये हम लोगों का रवैया सही है? हम हुकूमत को तो जिम्मेदार ठहरा रहे हैं, चलें, लेकिन एज ए इंसान हम लोग का ये रवैया सही है कि हम किसी बच्चे से उसका बचपन छीन लें? नहीं, ऐसा तो बिल्कुल भी नहीं होना चाहिए। बच्चे मासूम होते हैं और ये कि उनके साथ अच्छा एक वो हमें अपनाना चाहिए रवैया, अमल, ताकि हमारे लिए भी, ताकि हम अब कम से कम कहीं सुरखरू तो हों आखिर में, जहाँ हमें जाना है, जहाँ सबका हिसाब होना है, तो हमें कुछ सुरखरू भी तो होके जाना है कि हमने उस रब की बनाई हुई मखलूक की खिदमत की, और उसकी बनाई हुई सबसे अच्छी मखलूक जो कि उसने फरिश्तों की शक्ल में, वो कहता है बच्चे फरिश्ते हैं, बच्चे तो फरिश्ते होते हैं ना, हम उन फरिश्तों पे कितना जुल्म और ज्यादती करते हैं। हाँ, ऐसा हमें बिल्कुल भी नहीं करना चाहिए। मतलब ये कि और जो लोग कर रहे हैं, हमें चाहिए कि हम मिलकर आवाज़ उठाएं इस चीज़ पे, और ये कि हमें अपने बच्चों को अच्छी एक वो भी देनी चाहिए, तालीम, और एक अच्छा एक वो देना चाहिए। मतलब हम अपने बच्चों का जैसे कैसे ख्याल रखते हैं, फूलों की तरह हमें जो है ना, हम दूसरे के बच्चे जिसको हम मजदूर अपने घर में, मिसाल तो मासियाँ रखी जाती हैं, आप ज़ाहिर है घर में काम वगैरह के लिए हमें हेल्पर की ज़रूरत होती है, और हम लोग आजकल किसी हेल्पर के बगैर बिल्कुल कुछ थोड़ा बहुत भी नहीं
چل سکتے ہیں, ہم لوگ اتنے عادی ہو گئے ہیں. اب ہم یہ بھی تو فیصلہ کر سکتے ہیں جو ہم کیوں یہ فیصلہ کرتے ہیں کہ کم پیسوں میں ہمیں چھوٹی بچی مل رہی ہے تو ہم وہ رکھ لیتے ہیں. ایک میچورڈ سرونٹ جو ہوگی عورت ہوگی وہ زیادہ پیسے ڈیمانڈ کرتی ہے, یا ہم اس پہ حکم ویسے نہیں چلا سکتے جیسے ہم ایک چھوٹی بچی پہ چلاتے. تو یہ ہم لوگ بھی تو کافی ذمہ داری ہے نا, بگاڑ کے کی وجہ ہم لوگ خود بھی تو بنے ہوئے. جی صحیح ہے, یہ صحیح کہہ رہی ہیں آپ. آپ نے کبھی ایسی پریکٹس کی ہے مطلب گھر میں؟ ابھی کوئی اکثر ماسی لے آتی ہے اپنی کہ میری بچی ہے اس کو رکھ لیں, بھلے آپ اس کو اتنے دیں یا نہیں دیں یا کھانا پینا دیں, بس یہ آپ کے پاس رہے. کیونکہ اکثر ماسیوں کے پاس یہ پرابلم ہوتی ہے کہ ایک تو وہ گھروں میں کام کرتی ہیں, ٹھیک ہے, پھر وہ ماشاءاللہ وہ فیملی پلاننگ پہ بھی عمل نہیں کرتی اور ان کے یہاں اولاد پہ اولاد ہو رہی ہوتی ہے. اب جب وہ باہر مختلف جگہوں پہ کام کر رہی ہوتی ہے تو ان کی جو بچیاں ہوتی ہیں چھوٹی, آپ کو پتہ ہے موسٹلی لوگ جھگیوں میں رہتے ہیں, تو وہ انسیف سمجھتی ہیں اپنی بچیوں کو کہ یہاں پہ یہ اکیلی ہیں تو یہ اتنی سیف نہیں ہے. تو وہ اکثر ایسے کوئی شیلٹر ضرور ڈھونڈتی ہیں کہ فلاں باجی کو بولتی ہوں میری بیٹی کو رکھ لیں, فلاں باجی کو بولتی ہوں, تو کم سے کم کسی شیلٹر میں وہ رہیں گی. میں کاموں پہ ہوتی ہوں سارا دن, شام کو گھر جاتی ہوں, تو میری بچی سیف جگہ پہ ہوگی. تو اچھا چلیں اس پہ ہم بعد میں آپ سے بات کرتے ہیں, پہلے ہم چھوٹی سی بریک پہ جاتے ہیں. جی ناظرین, ننڈی سائی وٹوں تا سائی کھاں پوری تاں سا گڈ ہوندا تی تاں بھی اس سا گڈ جڑیا رہجो. جی ناظرین, سائی کھاں پوری تاں سا گڈ आहियूं ऐं पाण जेको आहे पंहिंजी ज़मीन ते मोकिलियल अलाह जे पारां इहे जेकी फ़रिश्ता आहिनि, जेकी ॿार आहिनि, जेकी तव्हांजे घरनि में बि आहिनि, असांजे घरनि में आहिनि, उहो केतिरी सुठी ज़िंदगी माणे रहिया आहिनि. उन्हनि खे असां केॾो सुठो माहौल ॾेई वेठा आहियूं. पर जेके रोडनि ते आहिनि, जेकी कमु करे रहिया आहिनि, कंहिंजे घर में आहिनि, किन ॿनियनि में आहिनि, किन मिलनि में आहिनि, किन फैक्ट्रीज़ में आहिनि, अॼु पाण उन्हनि खे भेटा ॾियण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं ऐं उन्हनि जे मसइलनि जो नेठ को हल कढणु, या घटि में घटि असां थोरो कंहिं पॉइंट ते अची करे सोचूं त सही त इन समाज में जेको असुलु जेको बिगाड़ आहे ऐं असांजी केतिरे हद ताईं ज़िम्मेवारी आहे, असां हिकिड़े ज़िम्मेवार शहरी या इंसान जी हैसियत में केतिरो कुझु पंहिंजे अंदरि चेंज आणे सघूं था, पंहिंजे पाण खे मटाए सघूं था, जो इन्हनि फ़रिश्तनि जे लाइ हिकिड़ो सुठो माहौल जोड़े सघूं. पाण सां गॾु कंवल आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि पई थिए. अच्छा, मेरी आपसे बात ये हो रही थी कि जो हमारी हाउस हेल्पर्स होती हैं, क्योंकि वो लोग झुग्गियों में रहती हैं, तो फिर वो अपनी बच्चियों को अनसेफ समझती हैं और फिर वो अक्सर आपकी तरह मेरी तरह कोई ऐसा शेल्टर ढूंढती हैं जो जिन बाजियों का वो काम भी करती हैं या जानती हैं, तो कहती हैं कि हम अपनी बच्ची को आपके पास छोड़ रहे हैं, भले आप इतने पैसे नहीं दें लेकिन आपके पास रहे तो जो है ना आपके बच्चों का ख्याल रख लेगी, आपके बच्चों के साथ खेल लेगी. अक्सर हम अपने बच्चों को कंपनी देने के लिए दूसरे बच्चों को ले आते हैं, वो भी बच्चे होते हैं, लेकिन फिर हमारे बच्चे उनके साथ मिसबिहेव कर रहे होते हैं और हम खुद भी कर रहे होते हैं. कैसे देखती हैं आप इस सारे माहौल को? नहीं, ये कि उन बच्चों के साथ प्यार और मोहब्बत से पेश आना चाहिए और ये कि उनका ख्याल रखना बहुत ज़रूरी है. जिस तरह हम अपने बच्चों को गाइड करते हैं, लेके चलते हैं, इसी तरह हमें चाहिए कि हम उन बच्चों को भी रहमदिली का मुजाहरा करते हुए उनके साथ एक अच्छा वो रखें बर्ताव, ताकि उसे ये फील ना हो कि भाई क्या नाम है वो अपने माँ बाप से दूर है. और ये कि प्यार और शफ़क़त का मुजाहरा करना चाहिए. जैसे हम अपने बच्चों को तालीम और तरबियत का ख्याल रखते हैं, इस तरह हमें चाहिए कि आने वाली उस बच्ची को भी सही इस चीज़ पे बिल्कुल फोकस हम ऐसे करें कर सकते हैं कि हमने ट्यूटर घर में रखा हुआ है जो बच्चों को पढ़ाने आता है, तो हम उस बच्ची को भी साथ बिठा देंगे, भाई इसको भी 2 लफ्ज़ आप पढ़ा दें. अच्छा एक वो मतलब तालीम से हासिल करने से महरूम नहीं रहेगी वो सही. भी. और इसमें हम अगर इतना अफोर्ड नहीं भी कर सकते, मिसाल के तौर पे हमारे आपको पता है कितनी फीसेज हैं, अब हम नहीं भी अगर अफोर्ड कर सकते तो हम उस टीचर को भी थोड़ा एहसास उसका उजागर कर दें कि अजर आपको भी मिलेगा, अजर मुझे भी थोड़ा बहुत मिल जाएगा, तो ये बच्ची हम दोनों के एफर्ट से पढ़ जाएगी. आप मेरे बच्चों की जितनी फीस चार्ज करती हैं उससे हाफ चार्ज कर लीजिए, साथ में अगर उसे भी बिठा लिया जाए, साथ तो में उसको भी बिठा लिया जाए. मतलब एक हम अपने आप को भी थोड़ा सा वो कर लें कि हम इतना नहीं पे कर पा रहे तो हम कुछ हिस्सा दे दें और उसको भी हम थोड़ा बहुत उसके अंदर का इंसान जगा दें. कम से कम ये तो कर सकते हैं हम एक दूसरे के अंदर जो एक ज़मीर है, एक इंसान है जो कि सो चुका हुआ है सालों से, उसको तो जगा सकते हैं ना. थोड़ी इम्प्रूवमेंट उसमें भी आ जाएगी, उस बच्ची में भी आहिस्ता आहिस्ता वो भी तालीम की तरफ आ जाएगी और एक अच्छा मुस्तकबिल उसका बन जाएगा. सही, अच्छा मुस्तकबिल बन जाएगा. दूसरा ये कि वो बच्चियां जब हमारे पास हैं तो हमारी अमान में हमारे अमान में हमारी जिम्मेदारी बन जाती हैं. हमें अपने बच्चों की तरह उसका भी ख्याल रखना चाहिए, उसकी भी इज्जत का ख्याल रखना चाहिए. सही.
उसको एक अच्छा माहौल देना चाहिए। मतलब हमारे यहाँ मोस्टली जो घर में बच्चियाँ रहती हैं या बच्चे रहते हैं, उनके साथ जिनसी तशद्दुद भी उन्हीं घरों में हो जाता है। तो इसको मॉनिटर तो आपने मैंने करना होगा ना, कि उसको एक अच्छा माहौल हमने देना और नज़र रखनी है। हमारे घर में जो भी इस तरह के लोग आ जा रहे हैं, हमें तो फील हो जाता है ना, औरतों को तो 2 मिनट में फील हो जाता है कि किसकी क्या नीयत है। तो हमें उस बच्ची को या बच्चे को ऐसे प्रोटेक्ट करना है जैसे हम अपने बच्चों को करते हैं। तो ये चीज़ हमारे अंदर होनी चाहिए और हमें इसको उजागर करनी चाहिए। चलें ठीक है, हम हामिद साहब की तरफ आते हैं दोबारा। साईं हींअर ॻाल्हि तव्हां सां थी पे जंहिंमें तव्हां चयो था ये सभु ॻाल्हियूं आहिनि, हिन जा अलॻि अलॻि कॉम्पोनेंट आहिनि ऐं रियासत जी ज़िम्मेवारी आहे सभिनीनि ॻाल्हियुनि खे छॾी करे असांजी। पर ॾिसो, रियासत जी ज़िम्मेवारी त आहे, पर असांजो जेको पंहिंजो बिहेवियर आहे जंहिं बाबति मां कंवल सां बि ॻाल्हायां थी, उहो त असां रियासत ते नथा विझी सघूं न। असां पाण केतिरा महिरबान आहियूं, केतिरी काइंडनेस असांजे अंदरि आहे, उनखे बि त पाण खे ॾिसणो आहे न। न, तव्हां बिल्कुलु सही था चओ कि रियासत सां गॾोगॾु असांजी पंहिंजी को रोल सोसाइटी जो जेको मूं चयो कि हिन माशरे जो रोल आहे, हर कंहिं माण्हू जो पेरेंटिंग जो रोल आहे। जेका माण्हू एम्प्लॉयर आहिनि, जेका हायर कनि था ॿार या को लीगली, त उन्ही जो हिकिड़ो वॾो रोल आहे कि उहो पंहिंजो रोल अदा कनि। पर बदकिस्मती सां असां ॾिसो, यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइज़ेशन जी रिपोर्ट्स छा चई त डोमेस्टिक वर्कर्स लाइ चए थी कि ये जेका आहे टेम्पररी स्लेवर्स आहिनि, एज़ अ ग़ुलामी जे तौर ते उन्ही जो माइंड सेट ईअं कयो वञे थो कि हे ग़ुलाम आहिनि। तव्हांखे जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ज़िक्र कयो कि हिकिड़ो नंढो ॿारु आहे, उनखे वरी ॿारड़ी संभाले पई, पर असांजो रवैयो पंहिंजे ॿार लाइ अलॻि आहे, पंहिंजो तरीक़ेकार अलॻि आहे, पर हुन ॿारड़ी लाइ वरी असांजो रवैयो ॿियो आहे, जेको उहो आहे जंहिंमें असां उनखे हिकिड़ो पंहिंजे हिकिड़ो रोब दबदबे में हेठि रखूं था, उनखे ग़ुलामनि वांगुरु नौकरनि वांगुरु ट्रीट कयूं था ऐं तमामु शयूं। त इहे जेके शयूं आहिनि, इन जो असांखे, अच्छा, इन में सोसाइटी में अवेयरनेस जी बि ज़रूरत आहे कि अवेयरनेस। अच्छा, इन सां गॾोगॾु असां वटि जज़ा ऐं सज़ा जो अमल बि हुजणु घुरिजे कि असां में ॾिसो न, हींअर मूं रिसेंट तव्हांखे यादि हुजे हिकिड़ो वाक़ियो ॾाढो मशहूरु थियो हो, तंहिंमें हिकिड़ी नंढड़ी सां इंतिहाई तशद्दुद करे उन सॼे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुआ। पर उहो जेको जंहिं घर में थियो उहो जज साहिबु हो को पंजाब जो, ऐं उनजी वाइफ जे पारां इहो जेको थियो हो तमामु चयो। पोइ अल्टीमेटली जॾहिं मीडिया या तव्हां ईअं के सलाम हुजे, यानी ओवरऑल मीडिया उनखे हाइप क्रिएट कयो, उनखे हाईलाइट कयो, त पोइ मजबूरन उहो थिया, पर उनखां पोइ बि उनजो अल्टीमेटली हल कोन निकितो। ऐं उहो जेको आहे मामिलो जीअं थोरो थधो थियो त केॾांहुं वियो ख़बर न पई। त इहो असांजो ॾिसो न इलाही बदकिस्मती आहे कि केतिरो हिकिड़ो वाक़ियो फातिमा फुरड़ो जो तव्हांखे यादि हूंदो, कुझु टाइम अॻे, साल ॾेढ थियो हूंदो मे बी, असांजे गंबट शहर में थियो हुयो। बिल्कुलु, हा, उहो केतिरो वॾो वाक़ियो थियो, बिल्कुलु गंबट में थियो, ऐं वॾी फैमिली हुई, पीर ऐं तमामु शयूं तमामु। त हासिल कलाम चइण जो मक़सदु इहा आहे कि ॾिसो, इहा जेको आहे, ऐं ॿी ॻाल्हि जेकी तव्हां कई, त उन में अवेयरनेस जी ज़रूरत आहे ऐं असांखे पंहिंजी ज़िमेदारी जी वठणु घुरिजे। हाणे बदकिस्मती सां तव्हां जीअं चयो न, न रुॻो ॿार उते तशद्दुद थियनि था, नंढे ॿारनि खे घरनि में कमु करायो वञे थो, पोइ उनखे मारियो वञे थो, पोइ उनखे जेको आहे ॿारियो वञे थो, निशान कया वञनि था, उनखे तशद्दुद कयो वञे थो, उहो जिन्सी तशद्दुद जो शिकार थियनि थिया ऐं तमामु शयूं। त इहो ॾाढो ॾींहुं ॿ ॾींहुं उन में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। त इन लाइ क़वानीन त आहिनि, पर क़वानीन ते अमल दरामद इलाही ज़रूरी आहे कि उन ते अमल थिए, सज़ा थिए अहिड़े माण्हुनि खे, ताकी उहो एग्ज़ाम्पल क्रिएट थिए असांजी सोसाइटी में। गॾोगॾु असांखे पेरेंट्स खे बि आहे, यकीननि गुरबत पंहिंजी जॻह ते आहे कि हे उहो ॿार आहिनि जंहिंखे गुरबत जे करे माइट छॾे था वञनि, ग़रीबी आहे, महांगाई वॾी आहे, पोइ तालीम खां महरूम थियनि था। पर उहे तमामु चीज़नि में गुरबत जे करे ईअं न आहे कि उन ॿारड़ी जो या इतिसाल थिए, उन सां ज़्यादती थिए, पर उन में पेरेंटिंग जो रोल जी बि इलाही ज़रूरत आहे। असां अक्सर ॾिसो, पेरेंटिंग जो रोल बि असां वटि जेको आहे वालिदैन जो, उहो इंतिहाई न हुअण जे बराबरि आहे कि ॿार सां अगरि ज़्यादती थिए पई, त जीअं तव्हां जिन्सी तशद्दुद जी ॻाल्हि कई, तव्हां जिन्सी तशद्दुद खे तव्हां खणंदा त जिन्सी तशद्दुद जेको थिए थो, वधि में वधि जेको आहे
उहो उन में जेका इन्वॉल्वमेंट आहे, जेका हिन क्राइम में इन्वॉल्व आहिनि, उहो पंहिंजा ई आहिनि। यानी सही। उहो चाचा आहे, मामा आहे, बिल्कुलु। कज़न आहे, दुकानदार आहे, एतराम सां गॾु मौलवी साहब आहे, उस्ताद आहे, वैन ड्राइवर आहे, सही। तव्हां डॉक्टर आहे, तव्हां ॾिसो ए माण्हू त वधि में वधि जेका जिन ते तव्हां उहो कयो था। अच्छा, असां में अवेयरनेस न आहे त हिकिड़ो ॿारु अगरि रिलेक्टेंट आहे, उहो पंहिंजो उहो करे थो की एतिरो हिजाब करे थो या नथो, त असां ज़ोर ॾींदी आहे माउ या पीउ, जाओ अंकल के गोद में बैठ जाओ, जाओ अंकल के बराबरि में सही, बैठो। बिल्कुलु, हाँ। त ॾिसो, ॿारु अगरि रिलेक्टेंट आहे त तव्हां हुनखे फोर्स न कयो बिल्कुलु। त की उते वञी वे। अच्छा, उनखे ॿियो असां वटि अवेयरनेस न आहे, उनखे प्राइवेट बॉडी पार्ट्स जे बारे में असांजे कैरिकुलम में शयूं हुजनि, सही। असां ते न ते नंढा नंढा न ते सेमिनार्स, अवेयरनेस प्रोग्राम हुजनि। छा ही ट्रायंगुलर आहे, ट्रायंगुलर इन सेंस में आहे की पेरेंट्स आहिनि, ॿार आहिनि, टीचर आहे ऐं सरकार आहे। सही। इहे चारई माण्हू जॾहिं मिली उन ते कमु कंदा हिकु पेज ते, तॾहिं हिन में आहिस्ते आहिस्ते बहितरी ईंदी। सही। ॿियो, असांखे हिनखे सोसाइटी जो स्टिग्मा सम्झूं था की भई हीउ जेको आहे असां त कालक आहे, बाबा कंहिंसां थी बि वियो त हू डपु करे थो, ॿुधाईंदा, माण्हू खिलंदा, छा चवंदा, पोइ ॻाल्हि हिते जी हिते ढके छॾियो। अगरि को हिमत करे थो त तव्हां ॾिसो, असांजी पुलिस एतिरी सेंसिटाइज़ न आहे। इवन एतराम सां गॾु जज साहिबान खे एतिरी उहा उनजी जेकी जिनसी तशद्दुद जे हवाले सां जेका उनजी नज़ाकत आहे, जेकी उन में शयूं आहिनि, उनजी बाक़ाइदा ट्रेनिंग थिए, रिफ्रेशर कोर्सिस थियनि, कैपेसिटी बिल्डिंग थिए, उहो उन्ही खे न आहे। हाणे उहो पुलिस सेंसिटाइज़ न आहे। अगरि को ॿारु ज़्यादती थी थो वञे हिकिड़ो, त माइट ख़ामोश थी था वञनि। पोइ वरी पुलिस जो रवैयो स्पेशली अहिड़ो आहे की उहो माण्हू ॿार जा माइट जेका आहिनि, थाणे ते वेंदे रिपोर्टिंग कंदे डिॼनि था। जॾहिं उहो ऐं इंतज़ारु कनि था की को ॻोठ जो वॾेरो अची वेंदो, को चङो मुड़ुसु अची वेंदो, उहो असां सां गॾु थाणे ते हलंदो। त जॾहिं उहो अचे थो, यानी ॿार सां अगरि या ॿारड़ी सां सुबुह में अगरि को ज़्यादती थी आहे, जेसीं उहो वॾेरो या ॻोठ जो चङो मुड़ुसु या जेको बि आहे XYZ अचे थो, तेसि ताईं जेको आहे उन जा जेका एविडेंसिस हुजनि था, उहो मिसमैच थी था वञनि। पोइ उनजो फ़ाइदो कल्प्रेट खे, यानी मुजरिम खे, अब्यूसर खे थिए थो। अच्छा, ॿियो हिन में इहो आहे की पोइ उनखे पुलिस वारो छा थो चए, जेको वेठो आहे मोस्टली, ज़्यादातर ॻाल्हि कनि, मां हिते हूंदो, रोल हूंदो, तुंहिंजो छोकिरो हिते हूंदो, शाम में हिते ॻोल्हा कर, हुते ॻोल्हा कर, मिली वेंदो। त तव्हां ॾिसो न, उनखे मिली वेंदो त उहो जेको आहे माण्हू अञा बि डिस्करेज थिए थो ऐं तमामु शयूं। पोइ अगरि मिले थो त असांजो मेडिको लीगल ऑफिसर जेका आहिनि, असां वटि जेको उन जा सिम्पटम्स खे मेडिकल कयो वञे, उन में ॾाढो आहे। साईं MLO आहे कोन, शाम में ईंदो, राति में ईंदो, ऑन कॉल आहे, खणे कोन थो। त ॾाढो देयर आर मेनी प्रॉब्लम्स आर देयर। जेका हे इंट्रस्ट सां जो फ़ाइदो कंहिंखे पियो थिए, कल्प्रेट खे पियो थिए, मुजरिम खे पियो थिए। पोइ त ॾिसो उन में उहो आहे। पोइ उन में ॾिसो की तमामु शयूं, उन खां पोइ छा आहे, असां ते सोशल प्रेशर आहे। ॿ माण्हू अचे, बाबा हिन खां ग़लती थी, हाणे माफ़ु कयो, पोइ हीअं कयो, पोइ मूंखे ॾिसो, पोइ हीअं आहे, उहो ॻोठ वॾे रहे। सोशल प्रेशर्स वधीक आहिनि। पोइ आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट वधीक। अगरि केस थी वियो त उन में असांजे प्रोसिक्यूशन में एतिरा फ्लॉज़ आहिनि, एतिरियूं कमी पेशियूं आहिनि की इलाही स्लो ट्रायल थिए थो। की उहो हिकिड़ो त हुन जे बचे सां ज़्यादती, ॿियो हुन ते दुनिया जी हिकिड़ी तरीक़े सां माण्हू, असांजी सोसाइटी अहिड़ी आहे, उनखे कालक सम्झे थी। ऐं मथां वरी स्लो ट्रायल में उहो हली हली वीचारो थकी थो पए। वकीलनि जो जेको रवैयो, जजनि जो जेको डेट मथे डेट, जेको प्रोसिक्यूशन्स में असांजा फ्लॉ आहिनि, एविडेंस कोन्हे, चार्जशीट कोन ठही आहे, चालान जमा कोन थियो आहे, जेका बि न पूरी रीज़न, त उन जे करे इहो माण्हू आख़िरकार दिलि बर्दाश्त था थियनि था। अच्छा, इहे उहो केसिस आहिनि। हाणे तव्हांखे 2025 जी ॿुधायां, 2025 में पाकिस्तान में 36,630 बच्चा जिनसी तशद्दुद में थिया। तंहिंमां 53% बॉइज़ आहिनि, छोकिरा आहिनि, 47 छोकिरियूं, सैकड़ो नियाणियूं आहिनि। हाणे इहे 5 सालनि खां वठी 16 सालनि ताईं जा ॿारनि सां जिनसी तशद्दुद थिए थो। इन में मेजॉरिटी जेका आहिनि 11 खां 15 साल जी जेको तव्हांजो एज ग्रुप आहे, इन में ॿार तशद्दुद मोस्टली लेबर हूंदा। मोस्टली लेबर। अच्छा, हाणे तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, लेबर में तव्हांखे ॿुधायां, हिन वक़्तु पाकिस्तान में तक़रीबन 12 लख खां 15 लख ॿार जेका आहिनि स्ट्रीट बॉइज़ आहिनि। हिकिड़ो त चाइल्ड लेबर अगरि आहे, स्ट्रीट आहिनि जेका रोडनि ते सुम्हनि था, जंहिंजो घर ॿार कोन्हे, रोडनि ते सुम्हनि था, पार्क में सुम्हनि था, फुटपाथनि ते सुम्हनि था, गलियुनि में सुम्हनि था। हाणे उहो के लोफर जे हथां अब्यूज़ थियनि था,
हाणे उहो कंहिं मवाली जा था अब्यूज़ थियनि था, हाणे उहो एतिराम सां गॾु के पुलिस वारे जा था अब्यूज़ थियनि था। हाणे उहे नंढा ॿार जेका आहिनि त तव्हां ॾिसो न, इहे बच्चा जेका आहिनि तव्हांजा असांजा हिन क़ौम जा बच्चा आहिनि। इन सां इहा ज़्यादती थिए त मीन्स की तव्हांजी फ्यूचर जनरेशन तव्हांजी उहो दाव ते लॻल आहे, उहो क्वेश्चन मार्क आहे, तव्हांजी अचण वारी नसल छा थींदी। ऐं उहो ॿारु जॾहिं एतिरी ज़्यादतियूं सहे थो, एतिरो अब्यूज़ थिए थो, एतिरे रवैयनि सां, अब्यूज़ डज़ंट मीन के only sexual abuse. Abuse means physical abuse bhi, mentally abuse bhi, emotional abuse bhi, कितने क़िस्म जा abuse। हाणे उहो जेको उन ज़हन जेको आहे पको थी थो वञे, पोइ ए ॿार कॾहिं कॾहिं टेररिज़म में बि इस्तेमालु थियनि था, छाकाणि उन जो माइंड एतिरो पको थी थो वञे ऐं उनखे एतिरी ज़्यादतियूं थियनि थियूं कि पोइ उनखे जेका दहशतगर्द आहिनि या ॿिया माण्हू आहिनि या क्रिमिनल्स आहिनि, उनखे पंहिंजे अज़ाइम लाइ, जेका गंदा अज़ाइम आहे, उन लाइ उनखे इस्तेमालु कनि था। उन्हनि जे अंदरि जेको कावड़ गॾु थिए थी न, उनजो रिवेंज वरी उहो सोसाइटी खां वठणु चाहिनि था त हिन सोसाइटी मूंखे छा ॾिनो आहे। बिल्कुलु, त इहो अलाए हिकिड़ो वाइड टॉपिक आहे। हिन ते चाइल्ड लेबर न आहे, चाइल्ड लेबर सां गॾियल तमामु शयूं आहिनि। हाणे लेबर जेको ॿारु आहे उन सां तव्हां ॾिसो न ज़्यादती थिए थी ऐं सुबुह खां शाम ताईं। हाणे उन बच्चनि खे ॾिसो, छा तव्हां ॾिसो, ऐं वरी इन में तव्हां ॾिसो कि जीअं मूं ॿुधायो 2.60 करोड़ बच्चा असांजी आबादी जेका आउट ऑफ स्कूल आहिनि, जेका स्कूल नथा वञनि, उहो इनडायरेक्टली चाइल्ड लेबर जो ई हिसो आहे। या बनी में कमु कनि पिया, या फैक्ट्रियुनि में कमु कनि पिया, या घरनि में कमु कनि पिया, या मैकेनिक वटि कमु कनि पिया, या दुकाननि ते कमु कनि पिया, किथे न किथे उहो कमु कनि पिया। ॿियो असां वटि हिकिड़ो फुक़दान इहो आहे जेको मैरिट जो फुक़दान आहे। मैरिट न हुअण जे करे अनफॉर्चुनेटली पोइ तव्हां हिकिड़ो जुमिलो अक्सर ॿुधो हूंदो, पढ़ी लिखी तूं वरी कहिड़ो ऑफिसर थींदे, छा कंदे, ॿार हिनखे दुकान ते लॻाए छॾियो। नियाणियूं बनीअ में कमु कनि पियूं, नियाणियूं माल मवेशी संभालनि पियूं, नियाणियूं पंहिंजा नंढा भाउ भेण संभालीनि पियूं, ऐं छोकिरा दुकाननि ते आहिनि, मैकेनिक ते आहिनि, बनी ॿारनि ते आहिनि, ट्रकनि ते आहिनि, सब्जी मंडियुनि में आहिनि, हिते कमु कनि पिया, लेबर वर्क कनि पिया। बैगिंग में तव्हां इहो ॾिसो, पिनण जो कमु आहे, त इन में इहो तमामु शयूं आहिनि तमामु। ऐं तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हीअ गैलप सर्वे जी ॻाल्हि पियो ॿुधायां, जेको बि डेटा ॿुधायां पियो मुंहिंजो डेटा न आहे, अथेंटिक डेटा पियो ॿुधायां। त इन में गैलप सर्वे जो आहे कि 71% असांजा माण्हू जेका आहिनि उहो इन ॻाल्हि ते यकीन रखनि था बैगर्स खे ॾियण ते कि भई असांजो भलो थी वेंदो। हाँ, अच्छा, उन बैगर जा रूप आहिनि। उहो अगरि तव्हांखे मज़ार ते मिले थो त उनजो रवैयो बि तुम्हारी दुआएं क़बूल हो, मुश्किल आसान हो है। अगरि घर वारा आहिनि, फैमिली सां गॾु आहिनि, त इहे जोड़ी सलामत हो, हीअं तव्हां ॾिसो पिया त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ उहे शयूं थियनि पियूं बैगिंग। त इहे जेकियूं शयूं आहिनि इनखे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। इन में सीवियर पनिशमेंट्स थिए, इन में सोसाइटी पंहिंजो रोल अदा करे ताकि हे नियाणियूं, हे ॿार अॻियां हली क़ौम जो सरमायो थियनि। ऐं बैगर्स खे ॾियण जी जेसि ताईं ॻाल्हि आहे न, त हिन में असां हुननि माफ़ियाज़ खे वधीक स्ट्रॉन्ग करे रहिया आहियूं। असां हुन बैगर माफ़िया खे ऑपरेशन जेको सॼो इहो करे रहिया आहियूं। बिल्कुलु, इन में अर्ज़ु तव्हांखे करे वञा, तव्हां सुबुह मां कराची में ॾिसो, जेको मूं चयो कि 12 खां 15 करोड़ ॿारड़ा ख़ाली बैगरिंग में आहिनि। ओ करोड़ न, सॉरी, लख ॿार जेका बैगरिंग में आहिनि, तंहिं मां 30 खां 40 हज़ार सिर्फ़ु कराची में आहिनि। सुबुह सवेरे 5 बजे 6 बजे सुज़ुकियुनि में, चिंचियुनि में, उन रिक्शानि में विहारे उनखे मुख़्तलिफ़ चौराहनि ते, जॻहियुनि ते, शॉपिंग मॉल्स ते, हॉस्पिटल्स वटि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, मज़ारनि ते छॾियो वञे थो। ऐं उहो उते उनजो आहे। जेकॾहिं उते को ॿियो माण्हू, अलाह न करे XYZ माण्हू वञी पाण ईअं ॼाणी करे पंहिंजा कपिड़ा ख़राब या पाए बीह रहे, उहे बेगर्स हुनखे मारे उतां भॼाए छॾंदा कि हीउ तुंहिंजो स्पॉट न आहे, हीउ असांजो इलाइक़ो आहे। त तव्हां ॾिसो, हुनखे वरी शाम में 7-8 बजे पिक करे खणी हुते वञे। त इहे माफ़िया में जेके ॿार अचनि था, गाॾियूं भरे वञनि था, त छा इहे पुलिस खे ख़बर न आहे, छा इंटेलिजेंस एजेंसीज़ खे ख़बर न आहे, छा सोसाइटी जे माण्हू खे ख़बर न आहे, छा उहे दुकानदार उते वेठा आहिनि, रोज़ ॿारनि खे होटल वारा ॾिसनि, उनखे ख़बर न आहे। त पोइ जे चाहियूं त ग्रैंड ऑपरेशन हिन जे ख़िलाफ़ थी सघे थो। थिए हिन ते, न सिर्फ़ु ग्रैंड ऑपरेशन थिए, असांजो माइंड सेट चेंज कयो वञे, रिहेबिलिटेशन सेंटर्स थियनि, एजुकेशन एज़ अ पिलर, तव्हांजी टॉप प्रायोरिटी नंबर 1 हुजे एजुकेशन। एजुकेशन ॿारनि खे मिले तमामु। ॿाराड़ी में तव्हां ॾिसो फार फ्लंग एरियाज़ आहिनि, त तमामु शयूं आहिनि हिन ते, जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। हा, बिल्कुलु। अच्छा, इन में हिकिड़ो ॿियो नुक़्तो जेको तव्हां विच में ॻाल्हि कई हुई न, त रियासत जी ज़िमेदारी आहे। अच्छा, रियासत जी ज़िमेदारी त बिल्कुलु आहे। ॾिसो, रियासत कुझु ज़िमेवारियूं जेकी
हूअं त हुनखे सभु ज़िम्मेवारियूं क़बूल करणु घुरिजे न, हुन ते कम बि करणु घुरिजे। जीअं पाण हींअर हिन बेगर्स थी ॾिठो वञे, गवर्नमेंट इन्हनि खे जेको आहे सो इन्हनि जे लाइ को शेल्टर हाउस ठाहे सघे थी, इन्हनि सभिनीनि खे उते गॾु करे सघे थी। माना हिकिड़ी सम्झो जेल खे त पाण सपोर्ट नथा कयूं, पर ज़ाहिर इहे त इन जा न घर आहिनि न की ठिकाणा आहिनि, त अहिड़ा शेल्टर हाउसिस करे सघजनि था जिते इन्हनि खे पढ़ाइजे बि, इन्हनि खे कुझु सेखारिजे बि। जीअं तव्हां अक्सर ॿुधो हूंदो अहिड़ा खोड़ मुल्क आहिनि जिते बाक़ाइदा गवर्नमेंट जा अहिड़ा इदारा मौजूदु आहिनि, इवन रोड ते रहंदड़ ॿार न, जेकॾहिं के फैमिली में बि उहो ॾिसनि था न त इहे माउ पीउ सही सां हिन ॿार खे ग्रो न करे सघे रहिया आहिनि, उनखे सुठी तरबियत न ॾेई सघे रहिया आहिनि, त उहो बाक़ाइदा गवर्नमेंट जी रिट आहे, उहो ज़ोरी तव्हां खां उहो ॿार वठी वेंदा आहिनि। ऐं उहो इन्हनि बिल्कुलु ईअं ई आहे, तव्हां दुनिया में पर इन ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं था, ब्रेक अॻु में वठूं था, हुन खां पोइ वरी अचूं था। जी नाज़रीन, वठूं था साईं, तव्हां ख़बरूं ॿुधो, असां पाणी वाणी पीऊं, पोइ वरी मोटी था अचूं। जी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेको आहे सो ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं। ब्रेक में बि पाण जेको आहे सो इन ई ॻाल्हि ते जेको आहे सो ॻाल्हायूं पिया त असां आख़िर कहिड़े पासे वञी रहिया आहियूं। माना ॿिए खे रुॻो असांजो हिकिड़ी नॉर्मल प्रैक्टिस आहे, खणी उहो असां गवर्नमेंट जी ॻाल्हि कयूं या पंहिंजे सराउंडिंग में ॿिया जेकी माण्हू आहिनि, मां जेकॾहिं ॻाल्हि कंदसि त ॿिए माण्हू ते ज़िम्मेवारी माना रखंदसि त उन्हनि खे सोचणु घुरिजे, उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे या उहो इहे कनि था। पर मां पाण जेको आहे सो हिकिड़े इंसान हुअण जी हैसियत सां या तव्हां हिकिड़े इंसान हुअण जी हैसियत सां केतिरे हद ताईं पंहिंजे पाण खे मटाइण जी कोशिशि करियूं। पाण अॻु में कंवल ॾे हलंदासीं, थोरो उन्हनि खां पुछूं था। अच्छा, जिते सवाल, हा जाई सवाल मूं तव्हां वटि छॾियो हुयो, उनखे कंटिन्यू अॻु में कयूं था त जेको गवर्नमेंट जो ज़िम्मेवारी हूंदी आहे इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। पर उन खां अॻु में मूं तव्हां खां पुछियो हुयो त जेकी डेवलप कंट्रीज़ आहिनि हुते बाक़ाइदा अहिड़ा गवर्नमेंट जा इदारा आहिनि, शेल्टर हाउसिस आहिनि, न रुॻो शेल्टर हाउसिस आहिनि बल्कि तमामु सुठा, उन्हनि जे पंहिंजनि घरनि खां सुठा आहिनि, जिते ॿारनि खे सुठी तालीम बि ॾिनी थी वञे, उन्हनि जी खाद खुराक जो ख़्याल बि रखियो थो वञे, उन्हनि जे लाइ ट्रेन टीचर्स आहिनि, स्टाफ, माना हर शइ मौजूदु आहे, फुल फ्लैश। जॾहिं उहो ॾिसंदा आहिनि या कोई ओड़े पाड़े वारो कंप्लेन करे छॾींदो आहे न त कोई पंहिंजे ॿार सां एब्यूज़िंग लैंग्वेज ॻाल्हाए रहियो आहे या कंहिंजे ॿार खे कॾहिं को धकु लॻी वियो की पेरेंट्स जी जेको आहे सो माना ध्यानु न ॾियण जे करे, इन ते हिकिड़ी फिल्म बि आई हुई, त पोइ उहे इदारा फ़ौरन एक्टिव थी वेंदा आहिनि। जेकॾहिं को बि कंप्लेन करे त उहो अची तव्हांजी माना गवर्नमेंट जी रिट एॾी आहे जो तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधी वेंदी आहे, उहो तव्हांजे ॿार खे वठी वेंदा आहिनि, उहो पाण वटि रखंदा आहिनि ऐं उहो उन्हनि जी देखभाल कंदा आहिनि। तव्हांखे लॻे थो असां वटि बि अहिड़े नमूने सां के शयूं थियणु घुरिजनि? न, बिल्कुलु थियणु घुरिजनि। इहे हिकिड़ी सुठी उते रिवायत आहे की उते जेको आहे न चाइल्ड क्राइसिस सेंटर्स आहिनि, चाइल्ड एमरजेंसी सेंटर्स आहिनि, चाइल्ड रिहेबिलिटेशन सेंटर्स आहिनि, जिते अगरि उहे ॾिसनि था की ॿार को जेको आहे उहो जेको आहे उनखे पेरेंट्स जी तवजा न पे मिले या उहो बच्चो थोरो वायलेंट थिए पियो या उहो बच्चो जेको आहे कंहिं ॿी शइ में इन्वॉल्व थिए पियो त उहो अॻियां हली सोसाइटी लाइ हिकिड़ो हानिकार थींदो, त उन लाइ उहो ज़रूरी आहे की उहो सम्झनि था की उनजी फौरी तौर ते रिहेबिलिटेट कयो वञे। उन में उनखे उहो क़वानीन बि इजाज़त ॾियनि था कि किथे त उहो पेरेंट्स जी कंसर्न ज़रूरी आहे, किथे पेरेंट्स जी जॾहिं इहा ॻाल्हि सोसाइटी लाइ या उन कंट्री लाइ हिकिड़ी हानिकार थींदी थी वञे त पोइ उते पेरेंट्स जी कंसर्न बि न आहे, उहो क़वानीन उनखे इजाज़त ॾियनि था कि उहो ॿार खे ज़ोरी या पाण सां गॾु कोठे वञनि था या उन जो मेडिकल ट्रीटमेंट या उनजी मेंटल हेल्थ या मेंटल डिसऑर्डर आहे उन ते बि उहो तमामु कमु कनि था। पोइ जीअं तव्हां उते ॿुधायो, उन सेंटर्स में उनखे स्किल्स सेखारियूं वञनि थियूं, उनखे मेडिकल जेको असिस्ट कयो वञे थो, मेडिकली उनजी इलाजु कयो वञे थो, ट्रीट कयो वञे थो, उनखे उते तालीम ॾिनी वञे थी ऐं प्रॉपर उनखे ग्रोन अप कयो वञे थो। हाणे हेॾा हिकिड़ो रीसेंट ॿुधायां, हिकिड़ी नंढड़ी स्टोरी मूं ॾिठी हुई टीवी ते, त USA में हिकिड़ी छोकिरी खे पुलिस उते जेका कॉप्स आहिनि अरेस्ट ईअं कयो कि उहा छोकिरी जेकी आहे गाॾी में वेठे पाण खे ड्रग इंजेक्ट कई पे, त अचानक ओचितो हुनखे जले लाथो, त जॾहिं ख़बर पई त उन टेस्ट कराऊं त उहा ड्रग एडिक्टेड छोकिरी हुई जेकी शुरू खां वठी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहो ड्रग्स खे पाण खे यूज़ कंदी हुई। त उन छोकिरी जो उन इंटरव्यू ॾेखारियो कि उन चयो कि छोकिरी खे आउं जॾहिं हुईसि त ड्रग एडिक्ट हूंदी हुईसि, ऐं पंहिंजे पेरेंट्स लाइ हिकिड़ी हानिकार हुईसि, पोइ मुंहिंजे पेरेंट्स मूंखे डिसोन करे छॾियो।
पोइ आउं जेको आहे इन तरीक़े सां पोइ हिते जॾहिं मूंखे खणी आया त न रुॻो हुनजो मुंहिंजो सुठो इलाजु करायो, इलाज सां गॾोगॾु माण्हू ड्रग एडिक्शन ख़तमु कई, पर गॾोगॾु उनखे एजुकेशन ॾियारी, पोइ एजुकेशन वग़ैरह उनखे बिल्कुलु ठीकु करे उनखे हिकिड़ो सुठो शहरी ठाहे पोइ उनखे रिलीज़ कयो। रिलीज़ करण खां पोइ बि उनखे जॉब वठी ॾियण में मदद कई। त अॼु उन चयो की आउं तव्हांजो ख़ुशि आहियां ऐं पंहिंजे घर में रहां थी ऐं सुठो अर्न कमायां थी, तमामु शयूं। त ॾिसो हीअ उते रियासत जी ड्यूटी हुई ऐं उन में इन क़िस्म जा सेंटर्स असां वटि बि तमामु शयूं हुजण जी इंतिहाई ज़रूरत आहे कि ॿारनि खे रिहेबिलिटेट कयो वञे। हाणे तव्हां ॾिसो असां वटि जनरल परसेप्शन छा आहे जेलनि जो, तव्हां जुवेनाइल जेल्स में ॾिसो जिते ॿार आहिनि या तमामु शयूं, जेलनि में असांजो कॉन्सेप्ट छा आहे कि बेसिकली जेल दुनिया में रिहेबिलिटेशन सेंटर्स ई आहिनि। को अगरि को माण्हू को क्राइम करे वञे थो त उते उनजे अंदरि उन में सुधारो आणियो वञे थो, उनखे स्किल्स सेखारियूं वञनि थियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे दुनिया में जेल हिकिड़ो इंडस्ट्री बि रखनि थियूं कि एतिरो रेवेन्यू जनरेट कनि थियूं, गुत जो कमु आहे, एम्ब्रॉयड्री आहे, ॿनी ॿारहं अंदरि कराइनि था, मोबाइल्स ठाहिणु सेखारीनि था, ॿिया जेका वोकेशनल शयूं आहिनि, टेक्निकल स्किल्स आहिनि उहो उन खे सेखारींदा ऐं उहो वरी दुनिया में वरी उन मां रेवेन्यू जनरेट कयो वञे थो ऐं तमामु शयूं स्पोर्ट्स कराइनि था, तमामु शयूं हेल्दी हिकिड़ो कॉम्पिटिशन ऐं तमामु शयूं थियनि थियूं। पर असां वटि अनफॉर्चुनेटली ॾिसो जेको जेल मां वञे थो ऐं अचण खां पोइ वधीक क्रिमिनल थियो वञे, अञा वधीक उहो माशरे खे चए थो आउं त हाणे हिन खे बि सुञाणा थो हुनखे बि सुञाणो थो, माण्हू अञा हुन खां डिॼणु शुरू थी वञनि। त ॾिसो न हे शयूं वांदो वेहण जी आदत पइजी थी वञे, वांदो थियण जी आदत थी वञे। त अनफॉर्चुनेट आहे असां वटि कि हे शयुनि जी इंतिहाई ज़रूरत आहे असांखे कि असांखे उन ते रिहेबिलिटेट ॿारनि खे करणु घुरिजे। इहे शयूं इन में सोशल वेलफेयर डिपार्टमेंट सरकार जो उहो वॾो कमु करे सघे थो इन ते। इन में असां वटि हिकिड़ी चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी आहे जंहिंजो कमु आहे कि ॿारनि खे रिहेबिलिट, ही बैगिंग जी ॻाल्हि कयूं पिया, जेकी अब्यूज़ जी ॻाल्हि कयूं पिया, चाइल्ड लेबर जी ॻाल्हि कयूं पिया, उन में हर ज़िले ते चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो 17 अरिड़हीं ग्रेड जो ऑफिसर आहे, उनखे उहो सरकार उनखे पघार सां गॾु गॾु गाॾी ॾिए थी, उनजी ॿियो इंटाइटलमेंट पेट्रोल फलाणो ऑफिस तमामु शयूं ॾिए थी। पर तव्हां ॾिसो त कीअं पियो थिए, कमु न पियो थिए, उनजी चेक एंड बैलेंस न आहे। मां हिते ॾिसां थो हिकिड़े टॉपिक ते मां हिकिड़ो ॿ निजी चैनल्स खे चयो कि तव्हांखे बि रिक्वेस्ट कंदुसि कि इहो तव्हां शो कयो हिन ते, नंढिड़ो भले 10 मिंटनि जी सेगमेंट्स कयो, इवन मूंखे न घुरायो, ॿिए गेस्ट खे घुरायो, पर ही इशू खे एड्रेस कयो। उहो हो कि तव्हां अक्सर ॾिसो आउं 3 तलवार क्लिफ्टन ते, 2 तलवार ते या ॾियारी एक्सप्रेस वे ते या तारिक रोड जे अल्लाह वाली चौरंगी ते या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾिसां थो, निमाइश चौरंगी ते कि ॿारनि खे गोल्डन बॉयज़, गोल्डन गर्ल्स, सिल्वर बॉयज़, सिल्वर गर्ल्स बनायो वियो आहे। उहो मथे खां हेठि ताईं उनखे मेकअप करायो वञे थो, पेंट कयो वञे थो ऐं उनखे टोपी पाराए वञे थी ऐं उनखे उहे वरी उन ते जेको मेकअप कयो वञे थो एतिरो हानिकार आहे कि उहो अॻियां हली तव्हांखे स्किन कैंसर में कन्वर्ट थिए थो, स्किन जो कैंसर थिए थो, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो एब्ज़ॉर्ब थी तव्हांजे फिफड़नि खे, इंटरनल ऑर्गन्स जेका आहिनि बॉडी जा उनखे नुक़सानु पहुचाए थो। पर अनफॉर्चुनेट आहे कि हाणे केतिरा हूंदा त इहे चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी या ॿिया उन ते क़ाबू नथा करे सघनि था। अच्छा, उहे जॻहियूं ॿुधायां पियो, हाणे तव्हां ॾिसो न 3 तलवार, 2 तलवार या हाइपर स्टार शॉपिंग जेको डॉलमेन क्लिफ्टन वारो, जिते हाई अप्स, जिते पावर ऑफ कॉरिडोर्स जा माण्हू जेका वॾा वॾा ब्यूरोक्रेट्स, ऑफिसर्स, मिनिस्टर्स उतां अच वञ खे थिए तमामु शयूं, उहे माण्हू नथा ॾिसनि। हाणे तव्हां ॾिसो ॿी ॻाल्हि कि असां तव्हां जहिड़ा माण्हू पोइ छा कंदा आहियूं कि 50 रुपया, 100, 200 रुपया ॾेई उन ॿार खे स्टैचू बनो, पोइ पाण सां गॾु सेल्फी कढायूं था। ॾिसो इहे तमामु इनमॉरल एक्टिविटीज़ आहिनि जेके कंडेम करण जी ज़रूरत आहे, उनखे माशरे में अवेयरनेस ॾियण जी बिल्कुल। इन ते पाण ॻाल्हायूं था, अॻ में पाण कंवल ॾे हलूं था। कंवल, बात यही हो रही थी कि जो भी हमारे जो है ना, जो हमारे रुझानात हैं बच्चों के साथ, जो चाइल्ड लेबर स्पेशली हम लोग की फैमिलीज़ में होते हैं, हम लोग के गलत बिहेवियर कहीं ना कहीं पे मॉनिटर हो जाते हैं। आजकल सोशल मीडिया का दौर है, तो गवर्नमेंट कितनी हद तक जिम्मेदार है इन सारी चीज़ों की, उसे क्या करना चाहिए? हम हर चीज़ गवर्नमेंट को ही क्यों कहते हैं, हम हर चीज़ गवर्नमेंट पर डाल देते हैं, हालांकि हम ये नहीं देखते कि हमारी अपनी मिस्टेक कहाँ है, हम किस तरह लेके चल रहे हैं अपने बच्चों को। कुछ गलत हो जाता है हम गवर्नमेंट को कहने शुरू हो जाते हैं, हालांकि हम माएँ
ہمیں چاہیے کہ ہم اپنے بچوں کو اپنے طور سے لے کے چلیں، ان پہ فوکس کریں، ان کو دیکھیں، ان کا دھیان رکھیں. یہ ایک ہر ماں کا کام ہے کہ وہ اپنے بچوں کو کس طرح، کل کو ہمارے بچے کے ساتھ کچھ ہو جاتا ہے تو ہم اونچی بلند آواز کر کے گورنمنٹ کو کہنا شروع ہوتے ہیں، میڈیا پہ آ جاتے ہیں جیسے کہ ہاں ہمارے بچے کے ساتھ یہ ہو گیا. لیکن ہم کہاں غلط ہیں؟ ہمیں پہلے اپنی مسٹیک دیکھنی چاہیے نا کہ ہماری وجہ سے یہ مسئلہ ہوا. کوئی کسی بچے کے ساتھ کچھ ہو جاتا ہے، کچھ ہے تو اس میں ہم کتنے قصوروار ہیں. ہم کیوں کسی چھوٹے بچے کو مزدوری پہ رکھتے ہیں، گھر میں کام کے لیے رکھتے ہیں؟ ہم کیوں رکھتے ہیں؟ ہم ڈیپینڈ کر لیتے ہیں اس کے اوپر کہ سارا ہم اس اپنے پہ چھوڑ طور پہ دیتے تو ہیں. گورنمنٹ کو تو الزام دینا بہت آسان ہے، لیکن ہمارا اپنا بیہیویئر کیا ہے؟ ہم خود ہی قصوروار ہوتے ہیں. ہم یہ کہیں گے کہ ہم قصوروار ہیں. ہم پہلے گورنمنٹ کو کیوں لے آتے ہیں؟ پہلے ہمیں اپنی مسٹیک دیکھنی چاہیے کہ آیا یہ ہوا ہے تو کیوں ہوا ہے. کہیں ہم قصوروار ہیں، ہم سے مسٹیک ہوئی ہے تو یہ سب اپنے کچھ گھر ہوا ہے. کی گورنمنٹ تو ہم چلاتے ہیں نا. جی اپنے گھر کی تو ملکہ آپ خود ہیں، بادشاہ بھی ہیں. یہ بادشاہ تو وہ یہ ایک ہوں گے. ماؤں کو خود دیکھنا چاہیے. میں بھی ایک ماں ہوں، یہی دیکھوں گی کہ ہاں نہیں میں کہاں قصوروار ہوں، میں کہاں غلط ہوں جو میرے بچے کے ساتھ یہ غلط ہوا. مائیں ہیں اکثر غلط ہو جاتی ہیں کہ بچوں پہ دھیان نہیں دیتی ہیں. بچہ کیا کر رہا ہے کچھ نہیں پتا، کوئی ایسی ماسی رکھ لی اس پہ سارا ڈیپینڈ کر لیا، سب کچھ چھوڑ دیا. اور کچھ غلط ہو جائے تو پھر ہم اسی پہ مطلب تشدد کرنے پہ آ جاتے ہیں. ہمارا مطلب ایبسنٹ مائنڈ ہو جاتے ہیں بالکل ہی ایک دم. تو ہمیں پتہ ہے کہ ہم خود قصوروار ہیں اس چیز کے. ہمارے گھروں میں اکثر لڑکے ہوتے ہیں مثال طور، اور ہم کسی ہیلپ کے لیے کسی بچی کو اپنے گھر میں رکھتے ہیں. ٹائم گزرتا ہے، ایک ٹائم آتا ہے ہمارے بچے ایڈلٹ ہو جاتے ہیں اور پھر ہمارے گھروں میں ان بچوں کے ساتھ ابیوز ہوتا ہے، جنسی تشدد بھی ہوتا ہے، اور اس کے ذمہ دار ہم لوگ خود ہی بنتے ہیں. جان بوجھ کے معاملات کو دباتے ہیں. اگر نشاندہی آپ نے کرنی ہے، جب آپ گورنمنٹ کی کرتے ہیں، ہر کسی کی کرتے ہیں، آپ کے اپنے گھر میں کیا غلط ہو رہا ہے، آپ کے بچے کیا غلط کریں، اس کی بھی تو نشاندہی آپ کو کرنی چاہیے نا. جی بالکل. یہ کہ ہمیں اپنے اوپر ہی پہلے وہ کرنا چاہیے کہ ہم کہاں غلط ہیں، اور ہمیں مطلب یہ کہ دیکھنا چاہیے بچوں کے لیے اپنے. اصل میں ہم ہی غلط ہیں. ہاں کیوں سر یہ آئے نا. بالکل ہمیں جو اپنی ذمہ داریاں پوری کر دیکھیں، بہت ہی آسان کام ہے دوسروں کو کرٹیسائز کرنا، بلیم کرنا، تنقید کرنا. لیکن اگر وہی چیز اگر ہم دیکھیں کہ آیا ہم جو ہیں خود کیا کر رہے ہیں، تو وہ بہت ضروری ہے کہ ہم اگر ہر شخص اپنی ذمہ داریاں بھی پوری کریں تو سوسائٹی میں بہت بڑا چینج آ سکتا ہے، بہت بہتری آ سکتی ہے. لیکن انفارچونیٹ ہے، یہ بالکل صحیح ہے کہ گورنمنٹ کی ذمہ داری اپنی جگہ ہے، لیکن جو ہم اپنی ذمہ داریاں ہیں وہ بھی دوسروں پہ. میں نے ابھی جیسے آپ کو یہ گولڈن بوائز اور گولڈن گرلز کا یہ جو بتایا، چھوٹے چھوٹے معصوم بچے 5 سال کے 7 سال کے، وہ دیکھیں نا اب کیا یہ سوسائٹی، یہ لوگ ان کو پیسے دے رہے ہیں اور اس کے ساتھ ان کو کہتے ہیں اسٹیچو اس اسٹائل میں یا اس طریقے سے اسٹیچو بنو اور سیلفی بنا رہے ہیں. تو ہم دیکھیں نا یہ دیٹ مینس کہ ہم اس بیگرز کو یا وہ طریقہ کار چینج ہوا ہے اس کو انکریج کر رہے ہیں، اس کو وہ تمام چیز. تو ایسی چیزوں میں لوگوں کی ہمت افزائی کی بجائے وہ تمام جیسے آپ نے کہا. اچھا یہ چیز یہ گال ایڈاپٹ اتنا ہی تھی بین ملکن کا اگ میں تا خبر ہوتے بیگرز یہ ہوندا الگ الگ گیٹ اپ ٹھائے کرے بیٹھا ہوندا، پر ॾिसो वो वरी पोइ टैलेंट बेस जेको आहे सो हूंदा आहिनि, या वो को म्यूज़िक प्ले करे रहिया हूंदा, प्ले कंदा आहिनि या मैजिक ॾेखारे रहिया हूंदा आहिनि, पेंटिंग करे रहिया हूंदा ते बीह करे माण्हू ख़ुशि थी उन्हनि जो हिकिड़ो तरीक़े सां हिकिड़ी शइ पई हूंदी आहे हुन में तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि खे उहो तव्हांखे इंटरटेन कंदा आहिनि, पोइ तव्हां उन्हनि खे कुझु ॾेई वेंदा आहियो. असां वटि वरी ॾिसो न हिन शइ खे भला इहो कयो आहे त ॾिसो हम हर उन माण्हू खे एप्रिशिएट कयां थो जेको लेबर कमु करे थो, इज़त सां हक़ हिलाल सां रोज़ी कमाए थो, चाहे उहो गाॾो हलाए थो, चाहे उहो मोची आहे, चाहे कुझु बि आहे, नंढो वॾो कमु करो, कम में को ऐब न आहे. पर हिकिड़ो ॿी शइ जेकी हिन माशरे में ॾिसां पियो कि कई माण्हू का शइ विकिणणु ईंदा आहिनि, रोडनि ते सिग्नल्स ते बीठा आहिनि, चौराहनि ते, तव्हां चओ कि न मूंखे हिन शइ जी ज़रूरत न आहे, त गॾो गॾु चवंदा आहिनि कि पर हमें कुझु दे दो, मदद कर दो. त इहे शयूं डिस्करेज करण जहिड़ियूं आहिनि. तव्हां हुनखे या त वठणु ॾिसो था, अगरि उहो ज़रूरतमंद आहे त ठीकु आहे तव्हां वठी लाहियो हुन खां, पर जेकॾहिं न उनखे अहसासु ॾियारियो. मां ई पंहिंजी एग्ज़ाम्पल ॾियां कि कई दफ़ा इहो हूंदो आहे कि इहे नंढा ॿार गाॾी खे कपिड़ो हणण लाइ अची वेंदा आहिनि,
त केॾी केॾी महिल छा थींदो आहे, तव्हांजे मना करण जे बावजूदि या तव्हांजो ध्यानु न हूंदो आहे, उहो शुरू थी वेंदा आहिनि, तव्हां ऑब्ज़र्व कयो हूंदो, महसूसु कयो। पोइ मां छा कंदो आहियां कि जॾहिं उहो करे छॾियो आहे त पोइ हाणे एतिरो टाइम आहे, 2 मिंट 3 मिंट अगरि सिग्नल खुलण में आहिनि त आउं चवंदो आहियां कि पीछे शीशे को बि साफ़ कर दो, आगे को बि साफ़ कर दो। पोइ जॾहिं हू साफ़ करे लाहींदो आहे त शीशो खोले उनखे जेको बि उनजी उजरत ॾींदे, पोइ मां बाक़ाइदा उनखे चवंदो आहियां कि बेटा आपको पता है क्यों दिए पैसे, क्योंकि आपने मेरी गाड़ी साफ़ की, ताकि उनखे एहसासु थिए कि मूं कमु कयो, महिनत कई, तंहिंजी अगेंस्ट मूंखे इहा उजरत मिली आहे, उन बदिले में मिली आहे, न कि घुरण ते। त इहो असांखे सोसाइटी खे थोरो चेंज आणणु घुरिजे कि माण्हुनि खे कि उनखे इहो अहसासु ॾियारीनि कि तव्हांखे कमु करिणो आहे। पर जेकी कानून में इजाज़त न आहे, जेकी उमिरि मासूमियत जी आहे, जेको ॿारनि जे तालीम जी आहे, खेॾण जी उमिरि आहे, उन जे करे बचपनो आहे, त उन में उन सां ज़्यादती करणु, उन सां इन क़िस्म जा कमु वठणु, जीअं तव्हां चयो कि असां पंहिंजा सिर्फ़ु पैसा बचाइण लाइ, हाणे इहे कि भई हीउ असांखे सस्ते में मिली वेंदो, हीउ लेबर बच्चो असांखे सस्ते में नियाणी मिली वेंदी, पोइ उन जो अॻियां पुठियां केरु कोन्हे, त असां घटि पैसनि जे करे पोइ उनखे तशद्दुद करे, रोब ज़रिए कंहिं बि तरीक़े सां तव्हां ॾिठो आहे तमामु माशरनि में, मारे कुटे बि उनखे, छाकाणि जो उन जे पुठियां केरु न हूंदो आहे, मजबूर हूंदो आहे, त असां उन जी मजबूरी जो बि अक्सर जॻह ते फ़ाइदो, ऐं उहो माण्हू, उहो तबिको जेको पढ़ियलु लिखियलु आहे, तव्हां वॾे वॾे माण्हुनि जे पढ़ियल लिखियल माण्हुनि जे घरनि में वञो त तव्हांखे चांहि सर्व करणु या उहो कंदो, नंढिड़ो ॿारु ईंदो, त तव्हां ॾिसो न, इहे शयूं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि, इन ते असांखे हर कंहिंखे पंहिंजो रोल अदा करणु घुरिजे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकी अंग अखर पाण वटि आहिनि उहो इहे ॿुधाइनि था त पंहिंजे सिंध में त चाइल्ड लेबर आहे, पर इन खां माना ॿीण ते जेको आहे सो पंजाब में आहे चाइल्ड लेबर। असां जेकॾहिं पूरे पाकिस्तान जो जाइज़ो वठूं त पंजाब में तमामु घणो आहे, ऐं उहो असां ॾिठो वञे त नकीद जो निशानो घणो केरु थो थिए, असांजो सूबो घणो थी रहियो आहे सिंध, ऐं पर अंग अखर इहो ॿुधाए रहिया आहिनि त चाइल्ड लेबर हुते वधीक आहे, कानून हुते वधीक सख़्तु आहिनि, या जीअं तव्हां ॾिसो था सोशल मीडिया ते उन्हनि जा अक्सर शयूं अची रहियूं आहिनि, हुते फूड खातो बि ॾाढो फ़ाल तरीक़े सां पंहिंजो कमु करे रहियो आहे। पोइ हिन डिपार्टमेंट जो कमु किथे आहे, माना इहे किथे सुतल आहिनि, छा करे रहिया आहिनि, ऐं भट्टा मज़दूरी ते जेकी ॿार कमु कनि था उनजी सिहत बि तबाह थी वेंदी आहे। बिल्कुलु, इहे भट्टा मज़दूरी जेको आहे, पाण ईंटूं जंहिंखे चऊं उर्दू में, या जेका ब्लॉक चऊं, या तमामु शयूं जेको ठाहींदा आहिनि, त इन में ॾाढो हानिकार आहे, हीअ ॾाढो हैज़र्ड्स आहे। इन में जेको आहे उन जा ॿारनि जा, नंढे ॿारनि जा, ॾिसो नंढो ॿारु आहे न, त उनजो जेको तव्हांजो इम्यूनिटी आहे, जेकी क़ुवत मुदाफ़ियत जंहिंखे चइजे, उहा घटि हूंदी आहे, छाकाणि जो नंढो बच्चो आहे, त उनजा फेफड़ कमज़ोर थींदा आहिनि, उन लाइ हानिकार आहे, उनजी किडनीज़ कमज़ोर थींदा आहिनि, अस्थमा जा, साह जा बीमार थी, ऐं साह जे करे बीमारियूं उनखे साह जूं लॻंदियूं आहिनि, अहिड़ियूं खोड़ सारियूं आहिनि जंहिंजे करे उहो ॿार, अखियूं उन जूं तमामु शयूं इफेक्ट थींदियूं आहिनि, त इहे उहो कारण आहिनि जंहिंजे करे इहो तमामु इन ते थिए थो। त इन ते असांखे बसि इंतिहाई सख़्तु क़वानीन हुजनि, इन ते अमल कयो वञे, त स्पेशली जेका फैक्ट्री ऑनर्स आहिनि या भट्टा ऑनर्स आहिनि, इन जे ख़िलाफ़ु इन खे बि सख़्तु पनिश कयो वञे। पर ॿी तरफ़ जेको आहे पंजाब में मां ॾिठो आहे कि इहो फिगर वधीक आहे, इवन तव्हां चाइल्ड लेबर सां गॾु गॾु अगरि रिपोर्ट्स पढ़ंदो त चाइल्ड अब्यूज़ बि तव्हांखां वॾो आहे, वधीक आहे। ऐं सिंध थोरो हुन सां लिनियरिटी आहे, ऐं सिंध एतिराम सां गॾु पंजाब बि असांजो भाउ आहे, ब्रदर, मतिलबु हिकिड़ो ॿाहिरिनि वारो सूबो आहे, असां मुल्क इहे ई हिकिड़ो यकजहती आहे, पर चइण जो मक़सदु इहो आहे कि पंजाब में असां सिंध जे मुक़ाबले में एक्सट्रीमिज़म, शिदत पसंदी वधीक आहे, छाकाणि जो सिंध जी अगरि तव्हां खदो खाल ॾिसंदो, सिंध जो अगरि जोग्राफिकल डायमेंशन ॾिसंदो, उते जे माण्हुनि खे ॾिसंदो, दरियाए सिंध जे कपनि ते जेके आया, इंडस वैली जेकी ॾिसंदो, त उन में सूफ़ीज़म वॾो आहे, ऐं सूफ़ीज़म जे करे असां हमेशह, ऐं सिंध खे तव्हां ॾिसंदो कि सिंध जेकी हिस्ट्री ॾिसंदो त सिंध हमेशह कॾहिं अटैकिंग पोज़ीशन्स में या कंहिं ते कहा न कई आहे, सिंध हमेशह डिफेंसिव रहियो आहे, चाहे उहे अरगून हुजनि, चाहे तुर्खान हुजनि, चाहे अरब सगोरा हुजनि, चाहे ॿियो केरु हुजे या अफ़गान हुजे, त हमेशह सिंध जेको आहे डिफेंसिव, ऐं उन कारण वॾो इहो आहे कि सिंध जे माण्हुनि में हिकिड़ो सूफ़ीज़म जो ऐं तमामु ह्यूमैनिटेरियन वधीक उन ते आहे, तव्हां इहो ॾिठो हूंदो तमामु शयूं। अच्छा, पंजाब में हिकिड़ी लॉजिकल रीज़न वधीक क्राइम जी वॾी आहे
कि उहो अगरि ईअं जस्टिफाई कजे त पंजाब असां खां 2 खां 3 गुना वॾो सूबो आहे पॉपुलेशन वाइज़ सां, उहो वॾो आहे, उन इज़ला वॾा आहिनि, ज़िला वॾा आहिनि, वधीक पॉपुलेशन आहे, त तंहिंजे करे बि हिकिड़ो रीज़न थी थो सघे की पंजाब में इहो शयूं वधीक हुजनि। पर इन जो इहो आहे की तमामु शयूं की बाक़ी असां वटि इहो आहे की थोरो वाविला वधीक थी वेंदो आहे की भई हीअं थी वियो, जेका जॾहिं त ॿिया सूबा ऐं ॿियनि में इहो एतिरो न थींदो आहे, इहो कारण आहे। अच्छा, पाण सां गॾु जेको आहे सो हिकिड़ो महिमान आहे जेकी लाइन ते आहिनि, उन्हनि सां बि थोरो जेको उन्हनि ॻाल्हि ॿोल में शामिलु कंदासीं। असां सां गॾु आहिनि यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट साइंसिस जा जेके आहिनि से प्रोफेसर आहिनि डॉक्टर आबिद शहरोज़ी साहब। उन्हनि खां जेको आहे अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम सर, आप सुन पा रहे हैं मुझे? जी जी बिल्कुल सुन रहा हूँ। कैसे हैं सर, ठीक ठाक, कैसे मिजाज हैं आपके? जी अल्लाह का शुक्र, बहुत शुक्रिया। आप खैरियत से हैं? जी खैरियत से हूँ। खैरियत है भी और नहीं भी। हमारा जो मुस्तकबिल है जिसपे हमने बेस करना है, जो आगे हम देखते हैं, वो सब तो बेचारे कहीं भट्टा जो है ईंटों के जो भट्टों वहाँ पे लगे हुए हैं काम में, कोई कहीं हाउस हेल्प बन के बच्चियों पे तशद्दुद हो रहा है। ये जो सारा कुछ हो रहा है हमारे समाज में, हम लोग बतौर शहरी कितने ज़िम्मेदार हैं इस सारी चीज़ के, और किस तरीके से हम हल की तरफ जाएंगे? जी बहुत शुक्रिया। बड़ा ही आपने एक सेंसिटिव सा मौजू आपने उठाया है और यकीनन ये बहुत सारे हमारे लोगों के आंखों से उजल भी रहता है और बहुत सारे आप जैसे ज़िम्मेदार लोग उस पर बात भी करते हैं और इन इश्यूज़ को आगे रखने की कोशिश करते हैं। लेकिन बहुत ही अफसोस का मुकाम ये है, ये पिछले कई दहाइयों से इस इशू के ऊपर बात हो रही है मुख्तलिफ फोरम पे। इसमें NGOs भी बात करती हैं, इसमें गवर्नमेंट के बहुत सारे इदारे हैं वो भी बात करते हैं, और भी कुछ ज़िम्मेदार शहरी बाज़ औक़ात बड़े दर्दनाक अंदाज से इन इश्यूज़ पे बात करते हैं, लेकिन इसका कोई सलूशन नहीं निकल पा रहा है। वो चीज़ें बढ़ती जा रही हैं। उसकी मैं रीज़न ये अर्ज़ करता हूँ कि पाकिस्तान का तकरीबन 24-25 करोड़ आबादी है, उसकी निस्फ आबादी जो है वो गुर्बत की लकीर से नीचे है। सही। और हमारा जो पिछले 20 से 25 साल जो गुजरे हैं, 2 से 3 दहाइयाँ समझ लीजिए, वो हम बजाय अपने गुर्बत की रेशो को कम करने के इसको हमने बढ़ा रहे हैं। हर साल हमारी रेशो बढ़ रही है इसके ऊपर, और ये एक बहुत जुर्मसना एक ऐसा कर्ज है माशरे के ऊपर, और जिसमें हम सब लोग इसमें शामिल हैं, कोई भी इससे मुबर्रा नहीं हो सकता। सही। हम बात तो बहुत करते हैं लेकिन अमली तौर पे कोई बात नहीं करते। जैसे भी आपने भट्टे की बात की है और जगह बात की, ये इसी का कर्ज है कि हम अपनी इकोनॉमी को बेहतर नहीं कर पा रहे। सही। हमारी जो खुशहाली है वो आगे की जाने के बजाय पीछे की तरफ आ रही है। सही। जिसका पे माशरे के हर तबका फिक्र के ऊपर इसका असर पड़ रहा है। और अभी देखें तकरीबन कोई 3 करोड़ के करीब बच्चे जो हैं वो स्कूल से बाहर हैं। सही। देखें हमारे कॉन्स्टिट्यूशन जो है वो 2-3 चीज़ों की ऐसी बात करता है जिसके पे उसके फ़राइज़ जो हुकूमत में शामिल है। मसलन नंबर 1 के बच्चों को या अवाम को एजुकेशन की सहूलत, बेसिक्स एजुकेशन देना फ़र्ज़ है। बेसिक उनकी नीड्स पूरी करना फ़र्ज़ है। उनको जो प्रोटेक्शन है, सिक्योरिटी ये देना उनका फ़र्ज़ है, और उनको हेल्थ देना, उनकी सेहत का ख्याल रखना, सेहत की जो लवाजमात हैं, बेसिक हेल्थ है, वो देना हमारे कॉन्स्टिट्यूशन में बाइंडिंग है हुकूमत के लिए। सही। लेकिन हम इन सब चीज़ों में बाइंडिंग तो है लेकिन अमली तौर पे वो बाइंडिंग नज़र नहीं आती। सही। जिससे माशरे के अंदर ये दरारें बढ़ती जा रही हैं। और अभी देखें ये जो मैंने अभी जैसे अर्ज किया, ये हुकूमत के फिगर है कि 3 करोड़ बच्चे आउट ऑफ स्कूल हैं। अब ये जो बच्चों की उम्र है ये तकरीबन समझें कि 4-5 साल से लेकर 8-10 साल के बच्चे हैं। सही। तो ये हमारा एक बहुत बड़ा तकरीबन जो पोर्शन बनता है, ये समझें कि 10-12% पोर्शन बनता है हमारी पॉपुलेशन का। और ये जब एडल्ट हो जाएंगे, यानी कि जब ये आगे जाके ऐसी उम्र में, पुख्ता उम्र में पहुंचेंगे, तो इनका क्या मुस्तकबिल होगा? इसकी तरफ कोई तंजीम, कोई पार्टी, कोई हुकूमत, इस
को एड्रेस करने की कोशिश नहीं कर रही सही, कि ये फिर क्राइम की तरफ जाएंगे। ज़ाहिर है जीना तो हर एक ने है ना, कैसे भी बिल्कुल, जीना हो, बिल्कुल, सबने अब पेड़ लगा हुआ है, उसने उसका ईंधन भरना है, किसी भी तरह भरना होगा। उनके वालिदैन हैं, उनके ऊपर और माशी मजबूरियाँ आ जाएंगी, उसको पूरा करने के लिए अगर हुकूमत वसाइल नहीं देगी, ऐसी अपॉर्चुनिटीज़ क्रिएट नहीं करेगी, तो फिर ये माशरे के लिए बोझ बनते चले जाएंगे बहुत सारी तरीक़ों से। एक तो ये गुर्बत का बोझ बढ़ेगा, दूसरा जब गुर्बत बढ़ती है तो फिर वो क्राइम की तरफ चली जाती है, बेशक, तो माशरे के अंदर क्राइम बढ़ना शुरू हो जाते हैं, वो उससे भी ज़्यादा उसकी बदतरीन सूरत है इसके लिए। तो इसके लिए हमें हर लेवल पे कोशिश करनी चाहिए और कोशिश करें कि हम अपने गिरदोपेश पे नज़र रखें, बिल्कुल, अपने हमसायों पे नज़र रखें। बिल्कुल, अगर हमसाये के अंदर कोई गरीब है, उसके बच्चे स्कूल नहीं जा रहे, उसी मोहल्ले के अंदर अगर कोई ऐसे लोग हैं जो एक दो बच्चों को अडॉप्ट कर सकें, सही, उनको स्कूल में डाल सकें, तो इससे एक बहुत बड़ी तहरीक भी जन्म लेगी। और हमारे यहाँ माशरे में ऐसा होता है कि देखें जी वो बच्चों को, एक बच्चे को पाल रहा है, एक बच्चे को स्कूल दे रहा है, चलो मैं भी एक बच्चे को ले लूँ। तो इस तरह से फिर ये कड़ियाँ बढ़ती चली जाती हैं और माशरा में जो कुछ हम कर सकते हैं, हिस्सा कर सकते हैं कि हम इस तरह के लोगों को उनके ऊपर सरों पे हाथ रखें, बजाय कि वो किसी साइकिल की दुकान पे बैठ जाए, किसी ठेले की दुकान पे बैठ जाए, किसी और मजदूरी करने लग जाए या ये भट्टे की तरफ चला जाए। तो इनको निकालना चाहिए हमें और उनको एक माशरे का एक मुफीद शहरी बनाना। हो सकता है कल को इसी तरह के बच्चों में से कोई आइंस्टाइन पैदा हो जाए, कोई डॉक्टर कदीर पैदा हो जाए, कोई इमरान खान पैदा हो जाए, कोई नवाज शरीफ पैदा हो जाए। तो हमें इस तरह से हमें कोशिश करनी चाहिए। ये एक मसलन इसमें ये छोटा सा स्टेप लेना पड़ता है माशरे के अंदर। जब आप एक छोटा सा स्टेप लेते हैं तो वो जो छोटा स्टेप है असल में एक बहुत बड़ी मूवमेंट की तरफ चल रहा होता है, बिल्कुल, और वो एक तहरीक बनता है फिर उस तरह से माशरे के अंदर। और सर ऐसी बहुत सी मिसालें मौजूद हैं जो कि हम तारीख भी पढ़ते हैं या हम दुनिया पे नज़र रखते हैं, तो ऐसे ही बच्चे कुछ ना कुछ बन के जिन्होंने दिखाया है, जो बहुत गैर मौजू हालात में रहे, जिन्होंने ऐसी ज़िंदगी पाई और फिर उन्हें कोई ऐसा शख्स मिला और उसके बाद फिर उन बच्चों ने दुनिया बदल दी। जी जी बिल्कुल। एक मुझे हमारे रहे हैं आप कराची के हकीम मोहम्मद सईद मरहूम, गवर्नर सिंध भी रहे हैं, हमदर्द यूनिवर्सिटी भी उन्होंने बनाई है। उन्होंने एक वाक़या सुनाया कि एक मरतबा एक बगदाद में एक मदरसा था, तो उसमें एक औरत आई, वो अपने बच्चे को उस मदरसे उठाना चाह रही थी। सही। तो उसके मुदर्रिस ने पूछा कि आप क्यों उठाना चाह रही हैं? उन्होंने कहा जी मेरे घर में फाके पड़ रहे हैं, मैं चाहती हूँ ये बच्चा बजाय यहाँ तालीम हासिल करने के ये मेरे हाथ बटाए, किसी जगह मजदूरी करे तो घर में कोई आसानी पैदा हो। तो उनके जो मुदर्रिस थे, उस्ताद जो थे मदरसे के, उन्होंने कहा कि नहीं बीबी, मैं ऐसा नहीं करने दूंगा, ये बच्चे के अंदर बहुत पोटेंशियल है, मैं इसके अखराजात पूरे करूंगा और किसी न किसी तरह आपकी मदद करूंगा, तो आप बच्चे को रहने दें। तो वो औरत मान गई। तो फिर वही बच्चा जो है वो एक बहुत बड़ा आलिम बना, जिसको आज हम लोग इमाम अबू हनीफा के नाम से जानते हैं। तो आप देखें, अगर वो माँ अपने बच्चे को ले जाती वो कोई मजदूर बन जाता, कुछ और बन जाता। बिल्कुल। लेकिन उस्ताद ने कहा कि नहीं, इसको तालीम हासिल करने दो। उस तालीम हासिल किया कि आज उसके करोड़ों फॉलोअर्स हैं। उन्होंने एक शम्मा जलाई, रोशन किया। तो इस तरह के बेशुमार मिसालें हमारे माशरे के अंदर मौजूद हैं कि हम अगर ऐसे बच्चों की थोड़ी सी माली मदद करें, ऐसे ख़ानदानों की माली मदद करें कि वो अपने बच्चों को जो बेसिक तालीम है कम अज़ कम वो लेने दें। और एक और मैं आपसे अर्ज करना चाहता हूँ आपके इस फोरम से कि ये जो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम है, तकरीबन 700-800 अरब रुपए का प्रोग्राम है, इसको आप मुफीद मज़ीद बना सकते हैं कि इसके ज़रिए आप उन बच्चों को, उन ख़ानदानों में से लोगों को वोकेशनल क्वालिफिकेशन की तरफ लाएं कि वो अपने पाँव पे खड़े हैं, बजाय कि वो 10-12 हज़ार 18 हज़ार रुपया लेकर उससे कुछ भी नहीं बनेगा। लेकिन अगर उनको एक मुफीद तालीम दीजिए, उसे एक कोई स्किल दे दिया जाए, उसके ज़रिए उस तरबियत उसको प्रोवाइड कर दी जाए,
تو وہ اپنے پاؤں پہ بھی کھڑا ہو جائے گا اور غربت سے بھی نکلے گا اور وہ بیساکھیوں سے دور ہو جائے گا، وہ ایک معاشرے میں ایک اچھا مقام پہ جا سکے گا۔ تو میری التماس یہ بھی ہے آپ کے فورم سے کہ اس بے نظیر انکم سپورٹ پروگرام کو، جو ایک بہت اچھا پروگرام ہے، بے نظیر تو نہیں چاہتی تھی کہ بچے ہمارا جو معاشرہ ہے بیساکھیاں بنے، وہ تو چاہتے تھے کہ معاشرہ خوشحال بنے، اور خوشحال تبھی بن سکتا ہے کہ ہم میں سے ہر بچہ کوئی نہ کوئی ہنر سیکھے اور اپنے خود روزی پیدا کرے، اپنی دنیا آپ پیدا کرے۔ علامہ اقبال نے بھی کہا تھا نا، آپ اپنی دنیا آپ پیدا کرو۔ تو آپ تب کر سکتے ہیں جب آپ کوئی ہنر سیکھیں گے، کچھ تعلیم حاصل کریں گے، تو تبھی آپ اپنے پاؤں پہ بھی کھڑا ہوں گے، اپنے سیلف ریلائنس کی طرف بھی جائیں گے، اور معاشرہ بھی خوبصورت بنتا چلا جائے گا، خوشحال ہوتا چلا جائے گا۔ تو یہ میری کچھ گزارشات ہیں کہ ہم اس طرح سے ان بچوں کو تعلیم بھی دیں اور خاص طور پہ فنی تعلیم دیں، تاکہ یہ ایک کوئی ہنر سیکھے، کوئی نہ کوئی، بے شک وہ پلمبر بن جائیں، بے شک الیکٹریشین بن جائیں، بے شک موبائل ریپیئر کا کام سیکھ لیں، کوئی کھڑکی لگانے کا کام سیکھ لیں، ویلڈنگ کا کام سیکھ لیں، کوئی موٹر مکینک کا کام سیکھ لیں، کچھ نہ کچھ سیکھیں گے یہ لوگ تو پھر معاشرہ بہتر ہوتا چلا جائے گا اور وہ ان کی سیلف ریسپیکٹ میں بھی اضافہ ہوگا۔ صحیح، بالکل، بہت خوب سر آپ نے فرمایا۔ آپ کی گزارشات جو لوگ رکھتے ہیں اختیار وہ ضرور سنیں گے، اور باقی میں اس پہ کچھ ہونا چاہیے۔ کسی بھی اچھے کام کو جو آپ کر رہے ہیں اس کی شکل بدلی جا سکتی ہے، مقصد تو آپ کا خیر کا ہی ہے نا۔ اچھا چلیں، ایک اور آپ ابھی بات کر رہے تھے کہ ہم کسی بچے کو اڈاپٹ کر سکتے ہیں، لیکن ان کی فیملی کا کیا کیجیے گا جو اپنے گھر کا ایک کفیل ہوتا ہے وہ بچہ، کیونکہ گورنمنٹ کو ہم الزام تو بہت دے دیتے ہیں، لیکن کچھ اس کے پروگرام اچھے بھی ہوتے ہیں جس کے خلاف ہم ہی لوگ پروپیگنڈا کرتے ہیں، مثال طور فیملی پلاننگ یا سب ستارہ، اس طرح کے جتنے بھی ہیں ہمارے لوگ اس کے خلاف جاتے ہیں اور ان کی جنریشنز بڑھتی جاتی ہیں، تو پھر وہ جو ان کے پہلے بچے ہوتے ہیں ان کو وہ اسی کام میں لگا دیتے کہ اب آپ نے کفالت کرنی ہے۔ تو اس سسٹم کو کیسے جو ہے نا مانیٹر کیا جائے گا، یہ روکا جائے گا؟ دیکھیں، یہ جو ہماری آبادی بھی آپ نے بڑا اچھے پہلو پہ ایک طرف اشارہ کیا ہے، اور آبادی کو کنٹرول کرنا یا جو آبادی ہو چکی ہے اسے مفید بنانا، صحیح، دونوں چیزیں ہیں۔ اب ایک آبادی اگر آ گئی ہے تو اس کو آپ اللہ کے رحم و کرم پہ نہ چھوڑیں، اللہ تو نہیں چاہتا کہ ان کو ایسے ہی چھوڑ دیا جائے، اس کے لیے بھی تدبیر کی جائے کہ ان کو کیسے مفید شہری بنانا ہے ہم لوگوں کو۔ اور دوسری ہے کہ آبادی کا پھیلاؤ کیسے روکنا ہے۔ تو میں ایک دفعہ کوئٹہ گیا تو کوئٹہ میں فیملی پلاننگ ایسوسیشن والوں سے میری ملاقات ہوئی، انہوں نے ایک بہت خوبصورت آئیڈیا دیا۔ انہیں کہا جی دیکھیں، جو بچہ پیدا ہوتا ہے وہ 2-2.5 سال تک دودھ پیتا ہے، تو ہم کہتے ہیں کہ بھئی جب تک یہ بچہ دودھ پی رہا ہے آپ اتنا وقفہ کر دیں، صحیح، تو اس سے جو ہے نا بہت معاشرے کے اندر ایک بہت بڑی چینج آ سکتی ہے۔ صحیح، آپ باقی جو فیملی پلاننگ کے معاملات ہیں اس کو طرف رکھتے ہوئے، آپ اسلام جو ہمیں کہتا ہے کہ ایک ماں ہے، ماں کا ضروری ہے کہ اپنے بچے کو وہ 2-2.5 سال تک دودھ پلائے، اور اس کے لیے دیکھا نا حضرت عمر رضی اللہ تعالیٰ عنہ نے بھی ایک وظیفہ مقرر کر دیا تھا، جب تک دودھ پیتا بچہ ہے اس کے لیے، اس کے ماں باپ کے لیے ایک وظیفہ مقرر کر دیا تھا۔ صحیح، تو اسی کو انہوں نے کہا کہ جی یہ وظیفہ مقرر کرنا ہے، اور ساتھ ہے کہ آپ اسی دوران ایک وقفہ رکھیں اپنا، تو مزید تو اس سے ہمارے آبادی کے اندر بہت اچھے طریقے سے ٹھہراؤ آ جائے گا، کنٹرول ہو جائے گی اس کے لیے۔ تو اسی کانسیپٹ کو بھی ہمیں آگے بڑھانے کی ضرورت ہے کہ جو ہمیں اسلام سکھاتا ہے ہمیں ان کی تعلیمات پہ بھی عمل کرنا چاہیے، ان کو آگے لے کے جانا چاہیے۔ اور آبادی کو جو ہمارے پاس، جیسے دیکھیں یہ آبادی ہی کی وجہ سے ہے کہ ابھی جو ہمارے اس سب کانٹیننٹ کے اندر پاکستان وہ واحد ملک ہے جس کی آبادی تیزی سے بڑھ رہی ہے، حالانکہ اس میں بہت سارے پروگرام ہم گورنمنٹ کر رہی ہے، ہم تو بچپن سے سن رہے ہیں یہ فیملی پلاننگ کا، ستارے کا، دوسری چیزوں کا، لیکن اس کا کوئی خاطر خواہ رزلٹ نہیں نکل رہے۔ تو مجھے ایک دفعہ یہ تامل ناڈو نہیں، حیدرآباد کے، انڈیا کا جو حیدرآباد ہے، اس کے وزیر اعلیٰ سے ملنے کا اتفاق ہوا۔ وہ کہتے ہیں ہماری آبادی بہت بڑھ رہی تھی تو ہم نے ایک پوری کمپین چلائی، گاؤں گاؤں گئے اور ان کو بتایا کہ ایک گاؤں کو سلیکٹ کرتے تھے اور اس میں سے جن کے 1 یا 2 یا 3 بچے ہوتے تھے ان کو دیکھتے تھے، اور جس کے 5, 6 یا 7 بچے ہوتے تھے اس کو دیکھتے تھے، ان کا اکنامکلی کمپیریزن کرتے تھے۔ دیکھیں جن کے 2 بچے تھے
उन्होंने अपने बच्चों को अच्छी तरह पढ़ा लिया, उनकी सेहत अच्छी रही, सही। उन्होंने उसके ऊपर अपने जो फंड थे वो उतने ही उनकी आमदनी थी, लेकिन उन्होंने अपनी आमदनी को उन 2 बच्चों पे लगाया और उतनी आमदनी के जो दूसरा घराना था उसके 6-7 बच्चे थे, वो क्योंकि वो डिस्ट्रीब्यूट हो गई उनके जो आमदनी थी, तो अपने बच्चों को अच्छी तरह तालीम नहीं दिलवा सके और वो पीछे रह गए और वो आगे। तो इस तरह से कंपैरिजन हमने लॉजिकली करने की जरूरत है। इस तरह से हमें माशरे के अंदर दिखाना चाहिए मॉडल कि देखो एक मोहल्ले के अंदर ऐसे लोग हैं जिनके कम बच्चे थे, वो उन्होंने अपने बच्चों को ज्यादा अच्छी तरह तरबियत दी, अपने वसाइल का अच्छी तरह इस्तेमाल किया, तो वो लोग कोई डॉक्टर बन गया, कोई इंजीनियर बन गया या कोई कंप्यूटर साइंस उन्होंने कर ली। और एक ऐसे उसी मोहल्ले के अंदर ऐसे लोग भी थे जो घराना था जिसमें 6-7 बच्चे थे, तो वो पूरी तरह उन पे नहीं दे सके तो तवज्जो, कम आमदनी की वजह से रिसोर्सेज डिस्ट्रीब्यूट हो गए, तो वो पीछे रह गए। तो इस तरह से जब हम कंपैरिजन करके दिखाएंगे माशरे के अंदर, तो इसका इम्पैक्ट बहुत अच्छा आएगा उसी के अंदर। वो अपने आप को देखेंगे कि भाई वाकई बात सही है, और वो फिर सोचेंगे, फिर उनके जो बच्चे हैं वो भी सोचेंगे आगे कि यार हमें भी इसकी तकलीद करनी चाहिए, हमें आबादी को कंट्रोल में लाना चाहिए, फैलाव में रोकना चाहिए, ताकि माशरे में खुशहाली आए। तो ये भी एक अच्छा आइडिया हो सकता है जो इस तरह से हमें हम डोर टू डोर वर्क हमें करना चाहिए, और उनकी मॉनिटरिंग के लिए अलग लोग होने चाहिए जो उनको मॉनिटर करें कि वो अपना काम सही से कर रहे हैं या नहीं कर रहे। हाँ, उसी मोहल्ले के अंदर देख लेना, 1-2 घराने ले लें, आपको मिल जाएंगे, हर मोहल्ले में ऐसा मिल जाएगा आपको, और उसी का कंपैरिजन करके उनको दिखाया जाए, तो वो फिर इसका बहुत अच्छा इम्पैक्ट आएगा। बजाय कि हम किसी बाहर के मिसालें दें, हमें अपने माशरे के अंदर मिसालें देनी चाहिए। सही। चलें, शुक्रिया सर, बहुत अच्छा लगा आपसे गुफ्तगू करके, बहुत मुफीद गुफ्तगू आपने की, बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ शामिल होने के लिए। थैंक यू सर, कि अल्लाह हाफिज़। अच्छा, हमीद साहब तव्हां अचूं था, ॻाल्हि इहा ई पई हले, जेको डॉक्टर साहब बि असां सां गॾु हुया या लाइन ते उन्हनि ॿुधायो त असां अहिड़ी त को मैकेनिज़म जोड़े सघूं था न त डोर टू डोर असां जेको आहे सो जीअं पोलियो जी पंहिंजी हले थी, टीमूं ईंदियूं आहिनि तव्हांजा ॿारनि खे, ऐं काफ़ी हद ताईं अञा बि जेको चाहियूं था ओतिरा रिज़ल्ट असां न माणे सघिया आहियूं, पर अहिड़े नमूने असां हिन शइ खे बि त हाउस हेल्पर्स ते मॉनिटरिंग कजे, हर घर खे वञी ॾिसिजे त कहिड़ी उमिरि जा उते मुलाज़िम रखियल आहिनि या उन्हनि सां कहिड़ा सलूक असां कयूं था। पाड़े वारा इन मामले में तमामु सुठी हेल्प तव्हांजी ॾेई वेंदा, जो तव्हांखे ॿुधाए छॾींदा त इन्हनि जो कीअं आहे उन्हनि सां बिहेवियर। त अहिड़े नमूने के कम खे शुरू करे सघिजे थो नंढे पैमाने ते। बिल्कुलु ठीकु आहे, डॉक्टर साहब ॾाढी काराइतियूं शयूं डिस्कस कयूं, ऐं मां कुझु शयूं त जीअं आउट ऑफ स्कूल जी साईं ॻाल्हि कई या गुरबत या ॿियूं ॻाल्हियूं त पाण डिस्कस बि कयूं हुयूं, पर हिकिड़ी शइ जेकी आहे, हाणे तव्हां ॾिसो न पोलियो जी तव्हां ॻाल्हि कयो था, त इन में जीअं डॉक्टर साहब बि चयो कि अवेयरनेस इलाही ज़रूरी आहे, माण्हुनि में जागृता पैदा कजे, ऐं उनखे कंपैरिज़न ॾिजे कि ॾिसो हे फैमिली जंहिंमें 2 ॿार आहिनि उहो केतिरा सुखिया आहिनि, ऐं हीअ फैमिली जंहिंमें 6 ॿार आहिनि त उहो एतिरा फाइनेंशियली इकनॉमिकली साउंड न आहिनि। ठीकु आहे, पर तव्हां ॾिसो पोलियो बि अॼुकल्ह ॾिसो पूरी दुनिया में, इवन अफ्रीकन कंट्रीज़ में पोलियो ख़तमु थी वियो आहे, पर बदकिस्मती सां दुनिया में सिर्फ़ु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान 2 मुल्क आहिनि जिते पोलियो बि आहे। वाहिद मुल्क आहे पोलियो जिते असां पोलियो नथा पियारीनि त पुलिस बि गॾु मोकिलियूं था। वाहिद मुल्क आहे जिते माण्हू पुलिस वारनि खे ज़ख़्मी कनि था, मारीनि था, विढ़नि था, ऐं उनखे वरी हिकिड़ो इस्लामिक उहो ॾीनि था कि साईं इहो ड्रॉप्स जेका आहिनि फर्टिलिटी खे तव्हांखे ख़राबु कंदा, इहे ड्रॉप्स जेका आहिनि यहूदियुनि जी साज़िश आहे, इहे ड्रॉप्स जेका आहिनि इन सां नुक़सानात थी वेंदा, अलाए खोड़ सारियूं ॻाल्हियूं। त इन मिथ खे बि जेको आहे डिस्करेज करण जी ज़रूरत आहे, तमामु शयूं आहिनि। त ॿी ॻाल्हि इहा आहे कि ॾिसो असांखे इन नंढे पैमाने ते सरकार खे बि वॾे पैमाने ते जेको आहे असां हिन खे इन जा एग्ज़ाम्पल सेट वठणु खपनि। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो 1971 में बांग्लादेश असां खां अलॻि थियो, जंहिंखे ईस्ट पाकिस्तान पाण चऊं, त 71 में बांग्लादेश अलॻि थियो। अॼु बांग्लादेश जो टको जंहिंजी जेकी करंसी आहे किथे आहे ऐं असांजो रुपए जी किथे आहे, उन जी तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हिन वक़्तु चाइना खां पोइ दुनिया जे नंबर 2 ते जेको टेक्सटाइल हौज़री वग़ैरह एक्सपोर्ट करे पियो, उहो सभ खां वॾो रेवेन्यू बांग्लादेश पियो करे, तंहिंमें उन जी वुमेन
जेकी औरत जो इलाही वॾो रोल आहे बांग्लादेश खे अपग्रेड करण में, टेक्सटाइल इंडस्ट्री में, फिशरीज़ इंडस्ट्री में, ऐं ॿियो नंढी उनजी माइक्रो फाइनेंसिंग, नंढा नंढा कर्ज़ ॾियण स्पेशली ख़वातीन खे, तंहिंखां उनजी इकोनॉमी असां हिते ॿियनि सिस्टम्स में औरतुनि खे माण्हुनि खे लॻाए छॾियो आहे। ऐं बांग्लादेश जी हींअर चाइल्ड बर्थ पॉपुलेशन रेशियो 2.1 आहे पर घर एवरेज, किथे 4 बूंदा किथे हिकिड़ो बूंदो किथे, पर एवरेज 2.1 आहे, जॾहिं ते असांजी 3.6 खां 4% आहे। यानी असां खां पोइ जेको असां मां ई अलॻि थियो मुल्क, उहो अॼु किथे बीठो आहे ऐं असां उन जे मुक़ाबले में किथे आहियूं। ऐं जिन खे असां पाण घटि सम्झंदा हुआसीं, जंहिंखे घटि सम्झंदा, जंहिंखे असां विद ड्यू रिस्पेक्ट बंगालियुनि खे हिकिड़ो अछूत करे ॾिसंदा हुआसीं, असांजा रवैया ॾाढा उन सां सुठा न हुआ, त तव्हां ॾिसो न अॼु उहे किथे आहिनि। त ॾिसो उन खे असांखे इन ते जीअं साईं ॻाल्हि कई प्रोफेसर साहिबु, स्किल्स ते, वोकेशनल एजुकेशन ते, उते नंढियूं नंढियूं कॉटेज इंडस्ट्रियूं ठाही वियूं आहिनि, नंढा नंढा टेक्सटाइल रहियूं आहिनि, नंढियूं नंढियूं लोन्स। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां की बांग्लादेश में अगरि जेके माइक्रो फाइनेंसिंग जेका नंढा कर्ज़ ॾींदा, 90% खां अबव रिकवरी आहे। हिकिड़ी औरत खे शुरू में अगरि 50,000 लख रुपया ॾिने तो नंढे कारोबार लाइ, पोइ ॿी अगरि उहा रिकवर थींदा त ॿी दफ़ा हुनखे 5 लख ॾियनि, 10 लख, त उहो पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं उनजी इकोनॉमी बूस्ट करे पई। त असां वटि वरी तव्हां ॾिसो न की केतिरी माफ़ियाज़ आहिनि, तमामु शयुनि खे प्रोग्राम्स खे कंहिं तरह मिसमैनेज कयो वियो आहे। त इहे तमामु शइ इन तरह साईं इलाही सुठी ॻाल्हि कई ॿारनि खे। ऐं दुनिया में अहिड़े डेवलप्ड कंट्रीज़ में हिकिड़ो इलाही अहम स्लोगन जेको नारो अॼुकल्ह हले थो कि एजुकेशन खां वधीक प्रायोरिटी दे उते लिखियलु हुजे थो, वी वॉन्ट स्किल्स नॉट एकेडमिक डिग्रीज़। उते बाक़ाइदा वॾे वॾे स्टोर्स ते ईअं लिखियलु आहे स्किल्स। त हाणे स्किल्स ते असांजे जेका कमु करण ते जेकी असांजे जेको फ़नी तौर पे असां पंहिंजे ॿारनि खे, अचण वारी जनरेशन खे, फीमेल्स खे जेतिरो स्किल्स कंदासीं, जॾहिं इहो दौरु उहो न आहे। हाणे त दुनिया में खिले थी, असां हिते ॿारहाड़ी में माण्हू चवंदा आहियूं MA आहियां ऐं BA आहियां, त जेका मल्टीनेशनल होटल ते पान जी पुड़ियूं पियो ॿुधे ऐं तमामु ऐं मल्टीनेशनल कंपनी जेको कॉर्पोरेट सेक्टर आहे उनखे खिली चवंदो आहे इहे बाबू डिग्रीज़ आहिनि, इहे तो यूं आहे। मतिलबु त अॼु दुनिया इलाही अलॻि थी वई आहे। हलो ठीकु आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। वाकई में जेको आहे सो तव्हां चओ था स्किल ते दुनिया कमु करे रही आहे। नाज़रीन, ॻाल्हि इहा ई आहे त कुझु शयुनि खे जेको आहे सो पाण यकदमि को अहिड़ो इनकलाब नथा आणे सघूं, शयूं बिल्कुलु ठीकु थी वञनि, पर पंहिंजा बिहेवियर्स हिकु त घर में जेको आहे सो पाण जेकी बि हेल्पर रखूं था, कोशिशि कयो त उहो ॿार न हुजनि, छाकाणि ॿारनि खां असां त कोशिशि करे सघूं था न त कंहिं ॿार खां उनजो नंढपण न कयूं, पंहिंजे तौर ते पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उनखे पूरो कयूं। ऐं जेको आहे सो महिमाननि जो शुक्रिया बि अदा करे वठां, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जेको आहे सो तव्हां ॾाढो सुठो पंहिंजो क्वालिटी टाइम ॾिनो, कमल आपका बहुत बहुत शुक्रिया। ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी जेतिरी महसूसु करे सघूं था, जेतिरो कंहिं ॿार खे ख़ुशियूं ॾेई सघूं था, उनजो नंढपण मोटाए ॾेई सघूं था, उहो कोशिशि कयूं। बाक़ी मामला बि आहिस्ते आहिस्ते हुकूमत सां मिली करे हल थी ई वेंदा। नेठि जॾहिं चवंदा आहिनि न राति घणी ऊंधाई थी वेंदी आहे, त इन ॻाल्हि जो यकीन बि थी वेंदो आहे त हाणे सोझिरो क़रीब आहे, सुबुह थियण वारो आहे। असांखे इजाज़त ॾियो, सुभाणे वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। सदाईं गॾु।